अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। मॉर्निंग विद धरतीअ में भलीकार कयां पई मां सभिनी खे, छो त बाख फुटी चुकी आहे सिंध भर में, सॼी सिंध में बाख फुटी चुकी आहे ऐं बाख अव्हांखे टीवी स्क्रीन ते बि नज़र अची रही आहे। ख़ूबसूरत मॉर्निंग आहे, बहितरीन ॾींहुं आहे, हिकिड़े नए ॾींहं जी शुरूआत आहे ऐं हर शुरूआत हर रोज़ जॾहिं सुबुह सां असांजी मुलाक़ात थींदी आहे त मां चवंदी आहियां त अॼु जी हीअ शुरूआत सुठी पॉज़िटिविटी सां कजे, छो त हिकु इंसान जे लाइ तमामु ज़रूरी आहे त जॾहिं उहो ॾींहुं शुरूआत करे थो ॾींहं जी ऐं सुबुह सां उथे थो त उहो कहिड़ियूं सोचूं कहिड़ा ख़्याल ज़हन में रखी उथे थो, उहे शयूं पॉज़िटिव हुजणु तमामु ज़रूरी आहिनि। अॻिते ॾींहं खे सुठे गुज़ारण जो हिकिड़ो अहद कंदो आहे इंसानु त अॼु मां हीअ कमु कंदमि, को ॿियो कुझु न त कंहिं ज़रूरतमंद जी का ज़रूरत पूरी कंदमि, कंहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदमि जंहिंसां दिलि खे सुकून मिले ऐं जॾहिं राति जो इंसानु निंड करे त उहा निंड बि सुकून जी अचे। सो हीअ सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे दीन इस्लाम में बि ॿुधायूं वियूं आहिनि ऐं तव्हां किथे बि पढ़ो, कंहिं बि फ़लसफ़ीअ जा किताब पढ़ो, कंहिं बि मज़हब जा किताब पढ़ो त उन में इहे बेसिक ॻाल्हियूं आहिनि जेको चइबो आहे त कंहिंजो दिलि न रंजाइजे, कंहिंजे बारे में का गिला न रखिजे, दिलि में कंहिंजी का नेगेटिविटी न पालिजे कंहिंजे लाइ। त हीअ सभु ॻाल्हियूं जेके आहिनि सिर्फ़ु लिखण ऐं पढ़ण जे हद ताईं न हूंदियूं आहिनि, इन्हनि ते अमल करणु तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। अॼु 23 अप्रैल आहे ऐं 23 अप्रैल खे इंटरनेशनल बुक डे बि एज़ अ इंटरनेशनल बुक डे जे तौर ते बि मल्हायो वञे थो। इंटरनेशनली किताबनि जो ॾींहुं आहे ऐं ईअं ई अॼु हिकिड़ो ॿियो बि ख़ासि ॾींहुं आहे, उन हवाले सां बि अॻिते असां हलंदासीं, ॿुधाईंदासीं अव्हांखे। ऐं जेके असां वटि महिमान आहिनि अॼु उहे बि तमामु बहितरीनु आहिनि, उन्हनि सां असां कचहरी कंदासीं, उन्हनि जी ज़िंदगीअ जा दिलचस्प जेके बि अलॻि अलॻि मक़ाम आहिनि उन्हनि ते डिस्कशन कंदासीं ऐं उन्हनि मां काफ़ी उत्साह हासिलु कंदासीं, इंस्पिरेशन आहिनि, छो त जेके बि असांजा महिमान हूंदा आहिनि उहे असांखे टाइम ॾींदा आहिनि त असांजी जेका सॼी टीम आहे धरती टीवीअ जी, इहा समूरी टीम तमामु महिनती टीम आहे, असां थोराइता हूंदा आहियूं उन्हनि जा त उहे पंहिंजी ज़िंदगीअ जो मां क़ीमती वक़्तु जेको आहे उहो असांखे ॾियनि था। हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़े हंधि मां पढ़ियो हो त कंहिं इंसान खे अगरि तव्हां को तोहफ़ो ॾियणु चाहियो था त सभ खां बहितर इहो आहे त तव्हां हुनखे वक़्तु ॾियो, छो त वक़्त खां बहितर ॿी का शइ न आहे जेका तव्हां कंहिं बि इंसान खे ॾेई सघो था। सो अॼु जा महिमान बि ईअं ई ख़ासि आहिनि ऐं उन्हनि जे महिमाननि ताईं वञण खां अॻु में लाजो भाई खे सलाम कंदासीं। लाजो भाई कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु ठाकु। लाजो भाई हर मॉर्निंग में असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं उन्हनि मां बि मूंखे हिकिड़ी अहिड़ी पॉज़िटिव एनर्जी मिलंदी आहे, छो त जॾहिं इंसानु घर जे भातियुनि वांगुरु हूंदा आहिनि ऐं वर्क प्लेस वारा बि पंहिंजे घर वांगुरु ई हूंदा आहिनि, जॾहिं रोज़ तव्हां उन्हनि सां मिलो था त उहे तव्हांजा कलीग्स जेके हूंदा आहिनि उन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे त इहे बिल्कुलु असांजे घर जे भातियुनि वांगुरु आहिनि ऐं ईअं ई जेके ॾिसंदड़ असांखे रोज़ जॉइन कंदा आहिनि पूरो मूंखे यकीन आहे त उहे इंतज़ारु कंदा आहिनि त वरी हाणे सुभाणे ॾिसूं त कहिड़नि नवनि महिमाननि सां मुलाक़ात थींदी, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते जेको आहे सो कहिड़नि टॉपिक्स ते ॻाल्हियूं थींदियूं। सो इन हवाले सां तव्हां बि ॾिसंदड़ बि असांजे घर जा भाती आहियो। सो हीउ जेको ख़ूबसूरत प्रोग्राम आहे इन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं सुबुह सुबुह सां जीअं ज़ाहिर आहे कुझु माण्हुनि जो ॾींहुं अञा स्टार्ट थींदो आहे त उहे चवंदा आहिनि जेसि ताईं चांहि नथा पियूं अञा ॾींहं जी शुरूआति कोन थी आहे। सो मुंहिंजे ॾींहं जी शुरूआति बि चांहि सां थींदी आहे ऐं उमेदु आहे त जेके तव्हां ॾिसो था उहे बि ईअं ई चांहि पीअंदा हूंदा, के कॉफ़ी पीअंदा आहिनि, कुझु माण्हू वरी उथण सां ई अॻु में नाश्तो कंदा आहिनि। हालांकि इहा ॾाढी हेल्दी ॻाल्हि आहे, ईअं हुजणु बि घुरिजे, अॻु में नाश्तो करणु घुरिजे, ब्रेकफास्ट नेरनि जंहिंखे चइजे थो सिंधीअ में, नेरनि कयो, सुठी कयो, हेल्दी नेरनि करे पोइ चांहि पियो त वधीक बहितरु हूंदो आहे। ख़ाली पेट चांहि पीअण खे अवॉइड कंदा कयो। हलूं था पंहिंजनि महिमाननि जी तरफ़। ख़ूबसूरत असांजा जेके गेस्ट असांखे अॼु जिन जॉइन कयो आहे, छो त असांजे प्रोग्राम जी ज़ीनत उहे हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी मौजूदगीअ खां सवाइ मज़ो न ईंदो, छो त जेके बि ऐं अॼु वरी हिकिड़ो ख़ासि स्पेशल ॾींहुं बि आहे न, त फुल कॉम्बिनेशन असां वटि जेको आहे न ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो कॉम्बिनेशन आहे महिमाननि जो। सो बहितरीनु असां वटि महिमान आहिनि ऐं जॾहिं मां उन्हनि ते वेंदमि त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त असां वटि जेके नियाणियूं सिंध में जीअं पंहिंजे पाण खे सर्व थियूं कनि, अलॻि अलॻि फील्ड्स में पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन थियूं ॾियनि ऐं उन्हनि में बि ख़ासि तौर ते जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, सोशली जेके एक्टिव छोकिरियूं नियाणियूं उहे सिंध जो प्राउड हूंदियूं आहिनि। त अहिड़ी हिकु नियाणी बहितरीनु कमु करे थी, ॾाढी बहादुरीअ सां पंहिंजो जेके ख़िदमतूं आहिनि पंहिंजी सिंध में सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि ऐं तमामु बहितरीनु पर्सनैलिटी आहिनि, प्यारी खिलणी ऐं सबा जहिड़ी चइजे ऐं जिते मिले बसि पंहिंजाइप जो अहसासु ॾींदी आहे। त उन्हनि खे वेलकम कयूं था। तस्नीम ज़हरा असां सां गॾु अॼु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम तस्नीम, कहिड़ा हाल? वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।
अल्हम्दुलिल्लाह। आप कैसी हैं? ठीक मैं ठीक ठाक बिल्कुल। आप सुनाए? सही बिल्कुल। आज तो आप सुबह सुबह आज के दिन की शुरुआत ही आपकी हमारे साथ हो गई, फर्स्ट तो आज क्लास तो है। दिन वैसे ही अच्छा जाना है आपका। ऐसे ही है, ऐसे ही है। क्योंकि जो हंसती मुस्कुराती आपके दिन का आगाज हो तो आप खुद ही समझ लें कि अल्लाह ताला की तरफ से ब्लेसिंग है और पूरा दिन कामयाब इंशाअल्लाह ताला। बिल्कुल बिल्कुल इंशाल्लाह। ऐं उन सां गॾु असांखे जिन जॉइन कयो आहे उहे बहितरीन मां सम्झंदसि त सिंध जा वॾा नाला ऐं न सिर्फ़ु सिंध पर पाकिस्तान जो फ़ख्रु, हिकिड़ो अहिड़ो घरानो जंहिंजो नालो मां जंहिंजे इंट्रोडक्शन जंहिंजो तारुफ़ जेको आहे हुनजो नालो हुनजे लाइ काफ़ी हूंदो आहे, त असां सिर्फ़ु हुनजो नालो वठूं। सिंध जी वॾी बहितरीन गुलकारा आहे हुई महनाज़ बेगम। तमामु उन्हनि जी सुरीली आवाज़ ऐं सॼे पाकिस्तान में जेको उन्हनि जो कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे उहो बेमिसाल आहे। अॼु बि महनाज़ बेगम खे ॿुधण वारा उनखे ॿुधनि था ऐं उन जा गाना असांजे दिलनि ते अॼु बि राज कनि था। असांजी ख़ूबसूरत उहे यादूं, उहो दौरु, PTV जो दौरु जॾहिं उन्हनि जा गाना ऐं उन्हनि जूं महफ़िलूं असां सभई इंजॉय कंदासीं, उन ई घराने सां वाबस्ता आहिनि। ऐं जेका असांखे जिन जॉइन कयो आहे सा महनाज़ बेगम जी फैमिलीअ जी उनजी कज़न सिस्टर आहिनि ऐं पाण बि ॾाढियूं बहितरीन सुरीली आवाज़ आहे उन्हनि जी, बहितरीन गायकी आहे उन्हनि जी। उन सां गॾु उन्हनि जा फादर जेके आहिनि उहे पाण बहितरीन उन्हनि जो कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे पाकिस्तान में, छो त एयरफोर्स जे विंग कमांडर रही चुका आहिनि। इन्हनि जा पेरेंट्स जेके आहिनि मां फादर्स ऐं मदर ॿिन्हिनि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। इन हवाले सां मां ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदसि त उनजे मदर जो ऐं उनजो जेको मिटरनल फैमिली आहे, ज़ाहिरा जीअं मां अॻु में बि ज़िक्र कयो त बरे सग़ीर जो वॾो नालो ऐं जेके अहम उन्हनि जो मर्सिया ख़ान आहिनि उहे पेश कंदियूं आहिनि। उन ख़ानदान सां उनजो तालुक़ु आहे। महनाज़ बेगम जो अॻु में ई वॾो नालो आहे। सो इन हवाले सां बहितरीन उन्हनि जी शख़्सियत आहे। उरूसा अलीग असांखे जॉइन कयो आहे, उनखे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम उरूसा, क्या हाल है? अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? थैंक यू वेरी मच, आपने मुझे इनवाइट किया धरती चैनल पे, वो भी सुबह सुबह। आपको पता है बोल सकते हैं, गा नहीं सकते सुबह 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 लेकिन आप आएंगी तो ऐसा हो नहीं सकता ना कि आप गाएंगी। आपसे तो वही गाने, लेकिन यही मैं कह रही हूँ, गाने इंसान गा लेता है लेकिन रात में, सुबह में सिर्फ बातें हो सकती हैं, गाने नहीं हो सकते। लेकिन मैं आई गानों के लिए। बिल्कुल बिल्कुल, आज आप इसलिए भी आई हैं और दूसरा ये कि आपका आना भी जो है वो बहुत हमारे लिए एजाज की बात है। थैंक यू सो मच कि आप आई हैं सुबह सुबह और आपसे बहुत मोहब्बत, ये धरती टीवी की मोहब्बत। अरे क्या बात है, मुझे ये मोहब्बतों का ही रिश्ता है, एक नाता है हमारा जो जुड़ा हुआ है। नाता यही है, बिल्कुल असल यही नाता है। हींअर हलूं था असांजे हिकिड़े ॿिए ख़ासि महिमान जी तरफ़। बहितरीन उन्हनि जी शख़्सियत आहे सिंध में, सहाफ़त में उन्हनि जी नुमाया शख़्सियत आहे, नुमाया किरदारु आहे। ऐं सिंध जो वॾो नालो अनवर पीरज़ादो जेको सिंध जो फ़ख्रु आहे, उन जा फ़र्ज़ंद आहिनि, सहाफ़ी बि आहिनि, कॉलम निगार बि आहिनि, आर्कियोलॉजिस्ट आहिनि ऐं एडिटर बि आहिनि। बहितरीन शख़्सियत आहिनि ऐं डाउन टू अर्थ। ऐं उन किताब जे हवाले सां जीअं मां अॼु चयो त अॼु इंटरनेशनल बुक डे आहे त किताब दोस्त बि आहिनि। बहितरीन जी शख़्सियत आहे। ज़रार पीरज़ादा खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अॼु त ख़ासि ॾींहुं आहे हिकिड़ो, छो त 23 अप्रैल आहे, अव्हांजो जनम ॾींहुं बि आहे ऐं असां बि थोराइता आहियूं त तव्हां अॼु जे ख़ासि ॾींहं ते तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। बहितरीन तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी शख़्सियत आहे। पर जीअं मां अॻु में बि ज़िक्र कयो त अनवर पीरज़ादो सिंध जो वॾो नालो ऐं उन जीअं चइबो आहे न त हिकिड़े वॾे छांव में जॾहिं को नंढड़ो ॿूटो बि पलिजे थो त उन जो असरु उन ते बि पवे थो। त छा चवणु चाहींदा हिन हवाले सां? ऐं जीअं तव्हांजो पंहिंजी ज़िंदगीअ जा अलॻि अलॻि पासा बि आहिनि, उन्हनि ते बि अॻिते ॻाल्हाईंदासीं। पर तव्हांजी ज़िंदगी ऐं शख़्सियत मां जेका उत्साह जेको तव्हांखे मिले थो त अनवर पीरज़ादो मां मिले थो, इन हवाले सां तव्हां छा चयो? बिल्कुलु, मुंहिंजो जेको स्कूल ऑफ थॉट आहे न उहो ई अनवर पीरज़ादो आहे। ऐं सहाफ़त जेको आहे उनजो बि ज़ाहिर आहे उत्साह ऐं वॾो में वॾो उनजो हिकिड़ो प्रोफेशन हो, मोर्चो हो। ऐं हिकिड़ो औलाद जेको आहे उहो ज़ाहिर आहे त पंहिंजे पीउ जे खे ई आइडियलाइज़ कंदो आहे। त अनवर साहिब जो सहाफ़ती जेको मोर्चो आहे उहो मूंखे संभालण जो ज़ाहिर आहे नंढे हूंदे खां ई शौक़ु हुयो। ऐं मां उन हवाले सां मूंखे ख़ुशी थींदी आहे त मां अनवर साहिब जो इहो प्लेटफॉर्म, इहो मोर्चो जेको आहे, इहो विरसो जेको आहे उहो मुंहिंजे हिसे में आयो। असांजा ॿिया भाइर बि आहिनि, मिसाल हुन में अमर पीरज़ादो या ज़ैद जेके आहिनि उहे शाइरीअ वारो पासो बि उनजो खयो आहे। थोरी थोरी शाइरी मूं बि कई हुई, पर मां वरी हीउ शोबो जेको आहे सहाफ़त जो इन खे वधीक आइडियलाइज़ बि कयो ऐं उनखे मां पंहिंजो प्रोफेशन बणायो। ऐं मुंहिंजी जेका शख़्सी तारीख़ आहे
उन्हीअ जा ज़ाहिर चैप्टर आहिनि, बाब आहिनि, हर तारीख़ जा थींदा, नंढपण आहे, जवानी आहे, ऐं ॿिया उन जा प्रोफेशन थींदा आहिनि, कैरियर थींदो आहे। त मुंहिंजी ज़िंदगीअ जो जेको सेटिस्फैक्ट्री बाब आहे या हिकिड़ो जंहिं ते मां फ़ख़ुरु करे सघां, जंहिंखे मां बा मक़सदु सम्झां पंहिंजे ज़िंदगीअ जो, उहो पासो, उहो दौरु, उहो बाब त उहो सहाफ़त ई आहे, जंहिंमें मां सिंध जे हवाले सां, अवाम जे हवाले सां हिकिड़ी अहिड़ी सहाफ़त कई जंहिंमें मसइला मूं हल कराया, सॉल्यूशन जर्नलिज़म जे हवाले सां ॿियूं बि घणियूं रवायतूं। पर जीअं अक्सर तव्हां ज़िक्र कयो न, ऐं ज़ाहिर आहे असांजो हिकिड़ो पंहिंजो घर जे भातियुनि वांगुरु हिकिड़ो रिश्तो बि आहे, त मूंखे ख़बर आहे त जॾहिं कंहिं इंसान जो जनम ॾींहुं थींदो ऐं जॾहिं अव्हां हुनखे विश कंदा आहियो त हुन जूं जेको आहे सो ख़ूबसूरत जनम ॾींहं खे चवंदा आहियो त मुबारक हुजे। त मां बि उन ई लेगेसीअ खे दोहिराइणु चाहींदमि, जीअं तव्हां ज़िक्र कयो त अनवर पीरज़ादे जो फर्ज़ंद थी करे तव्हां जनम वरितो आहे हिन धरतीअ ते, ऐं हिन ख़ूबसूरत जनम ॾींहुं इहो तव्हांखे मुबारक हुजे असां सभिनी जी तरफ़ां, धरती टीवीअ जी सॼी टीम जी तरफ़ां। ऐं सहाफ़त में अचण जो बि मुंहिंजे ख़्याल में इहा ई इंस्पिरेशन आहे जेका तव्हां जे वालिद साहब जी आहे, त तव्हां उन मां ई इंस्पायर थियो। जो शोबो हो, ऐं उन शोबे खे ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ज़िंदगीअ में जेको आहे न, हिकिड़ी मां इहो सम्झंदो आहियां त ज़िंदगीअ जी सभ खां वॾी हासिलात जेका आहे न, उहा आहे त तव्हांजी सोच कहिड़ी आहे ज़िंदगीअ मां। तव्हां सोच, जीअं तव्हां चयो त इहे किताब, इहो इल्मु, इहो शऊर माण्हूअ खे मिलंदो त आहे, पर उहो शऊर, उहो इल्मु हुनजी शख़्सियत मां, हुनजे किरदार मां, हुनजे गुफ़्तार मां नज़र अचे। मुंहिंजो इहो ख़्यालु हूंदो आहे त उहो इल्मु माण्हूअ जी शख़्सियत में बि अचे। जीअं मिसाल हिकिड़ी तव्हां सुठी शाइरी था कयो, सुठी तख़लीक़ था कयो, त मां चवंदो आहियां तव्हांजा रवैया बि जेके न ईअं तख़लीक़ी हुजनि, ईअं ख़ूबसूरत हुजनि। ऐं समाज खे जेका सोच आहे, हाणे असांजी ख़ुशकिस्मती इहा आहे त इहा असांखे सोच जेका आहे ऐं उहा घर में ई मिली। अनवर साहिबु मुंहिंजो पहिरियों किताबु हो जेको मूं पढ़ियो, हू सिर्फ़ु शख़्सियत न हुई पर हिकिड़ो किताबु हो, हिकिड़ो इदारो हो ऐं हिकिड़ो रोल मॉडल हो। हू असांखे इहो चवंदो न हो त हीअ कहाणी पढ़ो, हीअ किताबु पढ़ो, हीअ जेको आहे सो हिन क़िस्म जो कमु कयो। हू किताबनि जो ॾींहुं बाग़, त हू किताबु उनजे पढ़ण जो स्टाइल अहिड़ो हूंदो जो असां चवंदा हुआसीं त जेकर असां बि ईअं ई किताबु पढ़ूं। हुनजी शख़्सियत जा जेके बि पासा हुया न, उहे सभु उत्साहींदड़ हुया ऐं सभु जेके उहे पंहिंजे जोहर में, जीअं मूं चयो हिकिड़ो इदारो हो, हिकिड़ो मिसाल हो, त उन जी शख़्सियत जो एॾो असां ते असरु पियो जो मां प्राइमरीअ में जॾहिं पढ़ंदो हुयुसि त असांखे सवेर उथारींदा स्कूल लाइ। मुंहिंजो फादर जेको आहे उहो नाइट जॉब कंदो, अख़बार में राति जो 4 बजे ईंदो, त ज़ाहिर सुम्हंदो त 2 बजे 3 बजे उथंदो हुयो, जीअं हाणे मां बि 1 बजे उथंदो आहियां। मुंहिंजी इहा रूटीन आहे। त मां इहो ॾिसंदो हुउमि त भई असांखे निंड मां उथारे स्कूल था मोकिलनि त मुंहिंजो पीउ सुम्हियो पियो आहे। वरी 12:30 मोकल थींदी, वापसि ईंदासीं त बि ॾिसंदा हुआसीं त बाबा सुम्हियो पियो आहे। त मां चवंदो हुउमि मां इहा जॉब कंदुमि। त लाशऊरी तौर ते उन जॉब जो खाको। ऐं हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त माण्हू ॿारु हूंदो आहे न, ॿारु नंढे हूंदे उन जे लाशऊर में उनजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो खाको जुड़ी वेंदो आहे। हैरत अंगेज़ तौर ते माना ॿार जी हैसियत में मूं जेको सोचियो हुयो, मां अञा ताईं उन ते क़ाइमु आहियां। अच्छा, माना तव्हांजी एतिरनि सालनि में एज सां गॾोगॾु सोच में उन में फ़र्क़ु न आयो आहे? माना उहो जेको बुनियादी माण्हूअ जो जेको बुनियादु थो ठहे न, बुनियाद ते इमारत ठहंदी आहे। तव्हां बुनियाद मज़बूत आहे ऐं ॿार जो बुनियाद जेको आहे न उहो तय थियल आहे। हाणे उन खे तव्हां वालदेन उन बुनियाद खे केॾो मज़बूत था कयो ऐं उन में केतिरो इंफ्रास्ट्रक्चर आहे, उहो केतिरो मयारी था विझो, उनखे केतिरो मौक़ो था ॾियो, उहो उन जे माना उन जूं सलाहियतूं माना एसि ताईं जो जेकॾहिं तव्हां के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके, ऐं इहो मां सम्झंदो आहियां त इहा हिकिड़ी माण्हूअ जी ख़ुशनसीबी आहे
त माण्हू सोचींदो आहे न मां ही कैरियर कयां, मां हीअ लाइफ हीअ चूंड कयां, मां हीअं थियां, वॾो थी मां हीअं हीअ ठहंदमि, डॉक्टर जेको थींदमि माण्हू या कुझु बि। सोचींदो आहे हा। उहो बेसिकली उन जे पैदाइश सां उहो ठहियलु हूंदो आहे। पर असांजा वालदेन इहे चाहींदा आहिनि त जीअं असां जिन अखियुनि सां ॾिसूं था त असांजो ॿार बि उन्हनि अखियुनि सां पर ॾिसे। ॿार जी हिकिड़ी पंहिंजी अलॻि सोच हा, हूंदी आहे, इहो उहो बुनियाद ठही वेंदो जेको जंहिं कननि सां असां था ॿुधूं हू बि उहो ई ॿुधे, आहे। जी असां जंहिं कदमनि ते हलूं था हू बि उअं ई हले। त इहो त पॉसिबल न आहे। माण्हुनि खे ॿार खे पंहिंजी बुनियादी हुन ते छॾणु घुरिजे। आज़ादी ॾिजे। जी ॾाढी सुठी आहे तव्हांजी ॻाल्हि, वरी असां ते ईंदासीं। ऐं तस्नीम बि असां सां गॾु मौजूदु आहे। तस्नीम, क्या हाल है आपके? और मुझे ये बताएं कि जैसे ज़ाहिर है ज़रार साहब ने भी पहले इस बात का जिक्र किया कि बचपन से ही एक खाका तैयार हो जाता है, एक बुनियाद इंसान की बन जाती है बड़े होकर मैंने ये काम करना है। क्या आपने भी बचपन से ही सोच लिया था कि मुझे इस तरह का प्रोफेशन जो है वो एक्चुअली नेचर वाइज जो है ना वो आप अपनी शख्सियत के मुताबिक चलते हो। नंबर 1 ये होता है कि एक होता है कि आपको इतनी सेंसिटिविटी होती है जो आप माहौल को, इन्वायरमेंट को जो है ना वो देख के पिक कर रहे होते हो और उसका आउटपुट दे रहे होते हो कि सीखा और सिखाया। मेरा बिल्कुल सेम, मैंने मुल्तान BZU से अल्हम्दुलिल्लाह मैथ्स कॉम में जर्नलिस्ट हूँ, मैं भी जर्नलिज्म का कोर्स किया सारा। लेकिन जो हमारे यहाँ मुल्तान में ज़ाहिर है जैसे सिंध में, मुल्तान में छोटी उम्र में ही आपकी शादी हो जाती है, तो लेकिन मैंने कॉलम वगैरह लिखे। अच्छा। लेकिन मुझे ऐसा लगा कि जैसे आप जो कुछ टॉपिक्स, कुछ चीज़ें ऐसी हैं जो लोग आपसे मतलब कुछ प्रैक्टिकल होना चाहिए, कुछ काम भी होना चाहिए। हमें सिर्फ लिखना, हम अवेयरनेस दे रहे हैं, ठीक है, बात मतलब करें। फिजिकली आप चाह रही थी कि सोशलाइज हो कुछ, जाऊं, हाँ, निकल के कुछ घर से करूं, निकल के लोगों कुछ के साथ। करूं, ये शुरू से ही है मेरा। ओह, जैसे अच्छा, 7-6 क्लास में आप जैसे जैसे बड़े होते हो ना, तो और कुछ नहीं होता था ना, तो मैं कैंटीन में ना लाइन बनवा देती थी कि एक दूसरे को धक्का नहीं करो और समोसे लेने, चाट लेने। हाँ, तो एक अच्छा, थोड़ा सा अच्छा। आप लीडरशिप समझ लें, या एक जैसे होता है ना कि यूनिटी और एक तरतीब, कुछ चीज़ों में फिजिबिलिटी होनी चाहिए। फिर इसी तरह मैट्रिक में 10th क्लास में भी मुझे यही मौका मिला, तो मैंने जैसे गर्ल्स गाइड में हिस्सा लिया। उस वक्त होता था स्काउट्स बॉयज़ के होते थे, तो उसमें भी मैं कूद पड़ती थी कि नहीं आप जो है ना, मतलब मुझे तरतीब पसंद है, मुझे डिसिप्लिन पसंद है कि ये चीज़ें ना आप करो, कुछ करना चाहिए, लेकिन उसका ज़रूर कुछ ना कुछ रिजल्ट हो। तो उस रिजल्ट, उस जहन, कुछ अल्लाह ताला ना आपको सिलेक्ट भी करते हैं, आपको सिलेक्ट किया होता है कि वो आप वो काम के लिए चुन लेते हैं। तो इसी तरह से मुझे वुमेन एम्पावरमेंट पे और ख़वातीन में, और जो हमारी खासकर यूथ है जो बहुत अरसे से, जैसे आप समझ लें कि जब मैं BA में थी उस वक्त मुझे ज़्यादा ये था कि बस पाकिस्तान में ये नहीं हो रहा, हम ब्लेमिंग गेम बहुत खेल रहे हैं। कभी हुकूमत को देते हैं, इल्ज़ाम देते हैं, कभी हम लोग कहते हैं कि ये तो उसकी जिम्मेदारी है, CSR होना चाहिए, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, इंडिविजुअल रिस्पॉन्सिबिलिटी होनी चाहिए। अरे क्या बात है, बहुत बहुत अच्छी बात है। और साहब कितनी अच्छी बात की है ना इन्होंने जी, कि इंसान अगर अपना करेक्ट होगा सब करेक्ट हो जाएगा। हाँ, इनफरादी जिम्मेदारी आपको उठानी है, भले वो आप अपने घर से शुरू करें, मोहल्ले की हो, बारिश हो रही है तो आप कभी नहीं वो करेंगे कि पूरे कंटोनमेंट बोर्ड वाले भेजें सफाई करें, आप खुद भी वाइपर उठा के स्टार्ट हो जाओ। अपना इलाका है भाई, अपना मोहल्ला है, बिल्कुल ये चीजें सफाई रखें। उसी से जो मैं आज अल्लाह का लाख लाख शुक्र है अल्हम्दुलिल्लाह इस मुकाम पे पहुंची हूँ, तो वो एक आपकी शख्सियत की बेस बनती जाती है। तो उसमें ये होता है कि जैसे हम डिफरेंट प्लेटफॉर्म पे आजकल रोजगार के लिए होता है, हालांकि हमारा इतना टैलेंट है। अभी मेरे पास तकरीबन 1 महीना, रमज़ान शरीफ से पहले की बात है, 2 जवान माशाल्लाह अच्छे पढ़े लिखे, लेकिन वो समझें कई दफ़ा हमारा कराची जो है वो माशाल्लाह माँ की तरह पूरे पाकिस्तान को के लोगों को ढांप लेता है। लेकिन कई लोग ऐसे होते हैं कि जो यहाँ आके ये समझते हैं कि शायद हम ऐसी जगह आ रहे हैं कि बस हम रातों रात अमीर हो जाएंगे या हमें फ़ौरन रोज़गार। कई दफ़ा हमारे इम्तिहान आजमाइशें होती हैं। तो मेरा ऐसे 2 जवानों के साथ माशाल्लाह वो पढ़े लिखे भी थे, तो आप उनको सिर्फ डायरेक्शन देते हो, रास्ता देते हो कि आप किसी का मोहताज ना बने। तो फिर कुछ आगे कोई एक इसकी प्रॉपर कोई ऑर्गेनाइजेशन, कोई इंस्टीट्यूट कुछ सोचा? एक दूसरे को रेफर करते हैं। जैसे वो यंग जनरेशन थी ना, उनके अपने जो घर में जो है वो खेती बाड़ी का ज्यादा था, चलें, बहुत अच्छी आप बात कर रही हैं, आप पे दोबारा आएंगे, लेकिन अभी
ब्रेक का टाइम हो गया है नाज़रीन, साही जो टाइम थियो आहे, साही वठूं था, साही खां पोइ वरी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती। मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा, मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा, मेरी आँखों में तेरा ही रंग रहेगा, संग रहेगा मेरा प्यार, ओ मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा, मेरी आँखों में तेरा ही रंग रहेगा, संग रहेगा मेरा प्यार, ओ मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा। देखा नूर फरिश्तों का मैंने तेरी आँखों में, देखा नूर फरिश्तों का मैंने तेरी आँखों में, पूछ न क्या सुख पाया है तेरी मीठी बातों में, मौसम आए मौसम जाए, प्यार न दिल से मिटने पाए, छीन नहीं सकता मुझसे तेरा प्यार कोई दुश्मन, मेरी आँखों में तेरा ही रंग रहेगा, संग रहेगा मेरा प्यार, ओ मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा, मेरी आँखों में तेरा ही रंग रहेगा, संग रहेगा मेरा प्यार, ओ मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा। ये गाना मैं धरती टेलीविजन को, टीवी को डेडिकेट करती हूँ और क्या बात अपने है। उस्ताद अमजद हुसैन शाह साहब को डेडिकेट करती हूँ। क्या आप बात है। सबको, आज तो आपकी बर्थडे, जी, जी। अद्दा की बर्थडे, आपको भी डेडिकेट करती क्या हूँ। बात है, बहुत शुक्रिया। अरुषा साहिबा जेका फनकार आहे त तमामु सुठी आहे, पर प्लस पॉइंट इहा आहे त महनाज़ बेगम जो जेको गायकीअ जो विरसो आहे उन खे संभाले थी, जीअं असां पंहिंजो बालद वारे विरसे खे संभालियूं था, त इहा बहुत तव्हांजी प्यारी माशाल्लाह। तमामु इहा वॾी वैसे अभी ख़ुशकिस्मती यकीन करें सुबह गाना बड़ा मुश्किल है जब आप लेट कोई प्रोग्राम करके आ रहे हो 1-2 बजे, जी। लेकिन ये चैनल ने मुझे ऐसा खींच लिया, बिल्कुल, मुझे और मैं ये इन्होंने बताती ऐसा चलूं खींच हमारे लिया, नाज़रीन को। मोहब्बत आप सबकी। जी, नहीं जी। तो बात तो बड़ी कर सकते हैं, हम सब करेंगे, गाना नहीं गा सकते। न इहा ॾाढी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त लेट नाइट ज़ाहिर आहे, इवेंट्स आहिनि, फंक्शन्स आहिनि, ऐं उरूसा पोइ बि असांखे टाइम ॾिनो आहे, सुबुह सां लाइव असांजे प्रोग्राम में आई आहे, मोहब्बत आहे हुनजी, ऐं ज़रार साहिब जी तरफ़ वञूं था। अॼु ज़ाहिर आहे तव्हांजी ख़ासि ॾींहुं बि आहे, जनम ॾींहं जो मौक़ो बि आहे, तव्हां पंहिंजे वालिद साहिब जी शख़्सियत ते बि ॻाल्हायो, ऐं सहाफ़ी बि ज़ाहिर आहे तव्हां चयो त सहाफ़त में अचण जो फ़ैसिलो बि तव्हां ईअं कयो जो तव्हां उन्हनि जी शख़्सियत मां इंस्पायर हुया, पर तव्हांजी एजुकेशन आर्कियोलॉजिस्ट आहियो अव्हां, ऐं न सिर्फ़ु ईअं ई मिड़ई तव्हां ग्रेजुएशन कई आहे, पर गोल्ड मेडलिस्ट आहियो। त तव्हांखे घर में भला कॾहिं ईअं न चयो, या अनवर पीरज़ादे बि ईअं तव्हांखे न चयो त डिग्री तव्हांजी आर्कियोलॉजीअ में आहे, गोल्ड मेडलिस्ट आहियो, एॾा ब्राइट स्टूडेंट रहिया आहियो, त तव्हां आर्कियोलॉजीअ में ई अॻिते वधो ऐं इन ई फील्ड खे अॻिते कंटिन्यू कयो? असल में मां पढ़ाईअ में बि इन ख़्याल जो हुयुमि, जीअं मोहतरमा चयो त
कमु कुझु नओं कजे त असांजी जेका रूटीन जी एकेडमिक एजुकेशन हुई न उहा मूंखे सफ़ा इंस्पायर न कंदी हुई त मां सोचींदो हुउमि त अहिड़ो इल्मु हासिलु कजे जंहिंमें ज़िंदगी हुजे ऐं जंहिंखे माण्हू उहो इल्मु पंहिंजो सेलिब्रेट करे सघे ऐं पंहिंजी शख़्सियत में ओते सघिजे त मां अनवर साहब खे चयो त भई इहा फिज़िक्स केमिस्ट्री मैथ ऐं इहा जेका आहे न इन्हीअ खां मां निकिरणु थो चाहियां मूंखे को अहिड़ो शोबो ॿुधायो ऐं मूंखे तॾहिं बि सहाफ़त जो मां पहिरियों नालो खयो हो त मां सहाफ़त में वञा त असां वटि मीडिया जो जेको दौरु आहे ऐं धरतीअ वारा बि सम्झंदा हूंदा त असांजे मीडिया में या जेको स्क्रीन आहे इवन असांजा फनकार असांजा अदाकार उन्हनि जी जेका आहे न उहा स्क्रीन ते त ॾाढी ख़ूबसूरत ज़िंदगी हूंदी आहे पर माली तौर ते उन जो थोरी पसगरदाई थोरी हुन में मां इहो सोचियुमि त भई इल्मु मां उहो हासिलु कयां जंहिंखे मां मल्हाए सघां त अनवर साहिब चयो आर्कियोलॉजी बि हिकिड़ो शोबो आहे तारीख़ आहे सिंध जी तारीख़ आहे त मां वणी वई ॻाल्हि मां उहा पढ़ी महिनत सां पढ़ियमि ऐं मां स्टूडेंट ई हुयुसि त मां उन में हिकिड़ी अख़बार में पेज कढियो उन जो मां इंचार्ज हुयुमि त वरी मां उन ते जेको बीइंग अ राइटर जेका मां शुरूआति कई न उहा मां पहिरीं मुंहिंजी लिखणी बि मुंहिंजे दड़े ते ई हुई मुंहिंजे दड़े जी ॾंद कथा उनजो बादशाह ऐं राणी जी हिकिड़ी ॾंद कथा इहो उहा मां पहिरीं मुंहिंजो राइटअप मुंहिंजो उहो हो ऐं शुरूआति बि मां आर्कियोलॉजी ते लिखण सां कई त अॻिते हली जेको आहे मां 3 सालनि लाइ हिकिड़ो गवर्नमेंट जो प्रोजेक्ट हो आर्कियोलॉजी में 3 साल मां उहा जॉब बि कई पोइ वरी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई हुन उहो प्रोजेक्ट बंदि करे छॾियो बंदि करे छॾियो त मुंहिंजी ज़िंदगीअ जो इहो पासो ॾाढो दिलचस्पु आहे त मूंखे अञा डिग्री मिली ई न हुई त मां कॉन्ट्रेक्ट ते जॉब ते लॻी वियुसि वरी मुंहिंजी जॉब ख़तमु पई थिए त हफ़्ते अंदरि ई मां चयुमि त मां बेरोज़गार न थींदुसि मां हलियो वियुसि प्रेस में त मां प्रेस में हलियो वियुसि त प्रेस त हाणे ज़ाहिर आहे त हिकु अहिड़ो जहान आहे जंहिंमें शोहरत आहे जंहिंमें इज़त आहे जंहिंमें सुञाणप आहे उन में सेलिब्रिटी माण्हू पर इहा मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी त तव्हां ते अञा न ज़िमेदारी हुई न तव्हांजी शादी थियल हुई न घर न ॿार पालणा हुया पोइ बि तव्हांखे हुयो त बेरोज़गार न आहे वेहणो ऐं अॼुकल्ह जा नौजवान केॾा चूज़ी आहिनि जो डिग्री करे बि उन्हनि खे जॉब मिलंदी बि आहे पोइ बि चवंदा आहिनि त असांजे मतिलब जी जॉब न आहे त नथा कयूं ऐं बेरोज़गार वेठा आहिनि त मुंहिंजो मक़सदु आहे त सही कह रही है बहुत पिन पॉइंट है हम जब कुछ देकर जियो वाला कॉन्सेप्ट अपनी जिंदगी में बनाते हैं ना अपने तो वो अल्लाह ताला आपको पकड़ के और आपके रास्ते में कोई रुकावट नहीं तो मतलब उस दौर में यंग एज में इनको वो था कि बेरोजगार नहीं रहना कुछ ना कुछ अर्न करना है दिस इज अ वेरी इंटरेस्टिंग थिंग पाकिस्तान को यही सोच चाहिए ऐं क्लियरिटी जेका आहे न माण्हूअ जी लाइफ में हिकिड़ी क्लियरिटी हुजे ऐं जंहिं शोबे में तव्हांजी दिलचस्पी हूंदी आहे न हाणे मूंखे जॉब मिली मूंखे जंहिं DG जॉब ॾिनी उहो 15 ॾींहंनि खां पोइ रिटायर थी वियो त मां जंहिं प्रोजेक्ट में हुउमि उन जो वरी नओं DG जेको पंजाब मां आयो त हुन आयो ऐं हुनजो तारीफ़ करायो सॼे स्टाफ सां चवंदे हे केरु आहे जे फील्ड ऑफिसर आहे चवंदा हे हिनखे कंहिं रखियो आहे त साईं उहो जेको DG रिटायर थी वियो उन रखियो आहे चवंदो हुनजो प्रोजेक्ट डायरेक्टर मां आहियां उहो प्रोजेक्ट मुंहिंजो आहे माण्हू मूंखे रखणा आहिनि इहो सिंध में इहो ई त मसइलो आहे न माण्हू सिफ़ारिशुनि ते बसि रखी था छॾनि त मां हुनखे चयो त भई ॻाल्हि इहा आहे त तव्हां ईअं सम्झो त मां तव्हांजे प्रोजेक्ट जो हिसो न आहियां पर मां कमु कंदुसि मुफ़्त में तव्हांखा पैसा मां नथो वठां मां इहो ई कमु कंदुसि बिना पघार जे छो जो मुंहिंजो इहो कैरियर आहे मां इहो सिखणु थो चाहियां मां इहो तजुर्बो थो हासिलु करां तव्हां ते मां बर्डन न आहियां तव्हां मूंखे कमु चओ मां सुबुह 9 ईंदुमि 5 बजे ताईं मां कमु कंदुसि त उहो एॾो इंस्पायर थियो चई त भई हे तव्हां जेके हेॾे सीनियर ऑफिसर आहियो हॾ हराम आहियो वेठा आहियो हिकु जाइ ते हीउ जेको नौजवान आहे इहो त चए मूंखे पैसा न ॾियो मां मुफ़्त में कमु कंदुमि त हिन माण्हूअ खे जंहिं बि अपॉइंट कयो आहे बिल्कुलु दुरुस्त कयो अथई त मुंहिंजी उहा जॉब कंटिन्यू थी
घर में अची मां फादर खे चयो बाबा तव्हां जेका जॉब Creativity है ना। मूंखे वठी Creative है, ॾिनी, बहुत creative। उहा हाणे मां मेरिट ते थो कयां। हाणे मुंहिंजी पंहिंजी सलाहियत ते मुंहिंजी कंटिन्यू आहे जॉब। त इहो इल्मु जेकॾहिं तव्हांखे आहे, तव्हां जेकॾहिं क्लियर आहियो पंहिंजे कंहिं बि सोच में, त उहा क्लियरिटी तव्हांजी लाइफ खे ॾाढो फ़ाइदो ॾींदी आहे। त इहो क्लियर हुजणु ज़रूरी आहे। हाणे जीअं मैडम आहे गायकीअ में, हिन जो स्कूल ऑफ थॉट क्लियर आहे ऐं हिनखे हिकिड़ो तमामु बहितरीनु हिकिड़ो गॉड गिफ्टेड गायकीअ जो हिकिड़ो रस्तो मिलियल आहे। त हीअ कामयाबु आहे पहिरें ॾींहं खां। अदा तव्हांजी मोहबत आहे। न न बिल्कुलु ईअं ई न, आहे। असां तव्हांजा मदा आहियूं, तव्हांखे ॿुधंदा आहियूं, तव्हांजा हुन में फ्रेंड, फेसबुक फ्रेंड बि आहियूं। अच्छा, मुंहिंजी सिंधी सुठी न आहे। अरे वाह, मां कोशिशि करे वियो। न न ॾाढी सुठी आहे। उरुसा 2-3 दफ़ा वरी अञा ईंदी न असांजे प्रोग्राम में, पूरी सिंधी सिखी वेंदी इंशाल्लाह। पोइ तव्हां सां I सिंधीअ love में Sindhi ॻाल्हाईंदासीं। because Sindhi people are too good and their language is so sweet like जी, जी। Farsi। जी ज़हरा साहिबा आपकी तरफ आते हैं। जैसे जाहिर है आपने पहले भी जिक्र किया कि इस तरीके का आप काम करती थी, तो कोई अभी फ़िलहाल मौजूदा जो इस वक्त सिचुएशन है किसी इदारे के साथ एफिलिएटेड है या आपका अपना कोई NGO कोई है, किस तरीके से काम जी मैं डिफरेंट काम कर रही हूँ। सबसे पहले मेरा जो है वो PCHS में IQ टेल्स के नाम से इंस्टीट्यूट है, जो हम डिफरेंटली एबल्ड जो चिल्ड्रन विद स्पेशल नीड्स हैं, PWDs हैं, पर्सन विद डिसेबिलिटीज़, उनके लिए पूरी ऑर्गेनाइजेशन है जिसमें हम थेरेपीज भी देते हैं और उनको स्कूलिंग भी देते हैं, और उसके अलावा जो है वो पेरेंट्स के लिए हम लोग कैंप्स लगाते हैं। क्योंकि हमारे यहाँ जो है ना सबसे बड़ा मसला एक्सेप्टेंस का है, यानी कि शोहर बीवी को कह रहा होता है कि ये बच्चा जो पैदा हुआ ये तुम्हारा है और ये कैसे हो गया, हमारी सोसाइटी नहीं करती, जॉइंट फैमिलीज़ उन मदर्स को सपोर्ट नहीं करती हैं। तो हमारे लिए वो काबिल फ़ख्र है मदर्स जो एक 5 उंगलियां बराबर नहीं होती हैं। आप ये देखिए हर बच्चा, वैसे ही आप नॉर्मल बच्चों को ले लें या मेन स्ट्रीम स्कूल्स के आप बच्चों को देख लें, उनकी तरबियत एक अलग है। और आप ये PWDs या हमारे चिल्ड्रन विद स्पेशल नीड्स जैसे ऑटिस्टिक बच्चे हैं, डाउन सिंड्रोम बच्चे हैं, SPD है, स्पेशल एक्चुअली हम लोग एक नाम दे के वो उनको वो कर देते हैं कि लेबल नहीं है, लेबल हम नहीं कर सकते हैं, लेकिन ये ज़रूर है कि हम उनकी तरबियत पे एक स्पेशल अटेंशन देनी होती है, क्योंकि वो डिफरेंटली एबल्ड है। उनका जो टैलेंट है उसको सामने लाना बहुत ज़रूरी है। नहीं तो आपको हर सिग्नल पे, जिस तरह हमारे भीख मांगने को बहुत मतलब बुराइयां माशरे में बढ़ जाती हैं अगर आप अपने चीज़ों को, लोगों को ना करें, मैनेज ना करें, संभालें ना उनको। इसी तरह से वुमेन एम्पावरमेंट पे बहुत सारे काम करते हैं। ऐसी ख़वातीन जो घर बैठे बहुत पढ़ी लिखी नहीं है, उनके लिए हम सोशल मीडिया प्लेटफॉर्म प्रोवाइड करते हैं। क्योंकि देखिए जो फ़र्ज़ करें फूड पांडा तक वो बहुत अच्छी कुक है, शेफ ना सही, कुक बहुत अच्छी है, लेकिन वो उसको अपना रोजगार बनाना चाहती है, या हैंडीक्राफ्ट आप देख लें, बहुत टैलेंट है हमारे पाकिस्तान में, बहुत की तरफ आप प्रमोट कर रही हैं। हम उनको सोशल मीडिया भी प्रोवाइड करते हैं, उनको पूरा पेज बनाना सिखाते हैं ताकि वो अपने टैलेंट को प्रमोट भी करें। हम देखिए सेल्फीज ले रहे हैं, बच्चियां बच्चे टिकटॉक पे जाने के बजाय आप अपना मतलब रोजगार बनाएं उसी चीज को। यार नहीं, बहुत आपने अच्छे तरीके से बताया कि जो आप भी बता रही है ना, मुझे ये सुनकर ही बड़ी एक मोटिवेशन। इसी तरह यूथ, हमारी जो यंग जनरेशन है वो यही, वो जो अभी ब्रेक पे जाने से पहले बात में करी थी, तो हम लोगों ने उनको अपनी डिग्री समेत उनके घर की तरफ मोड़ा कि आपके घर में जब दूध दही चल रहा है आप उसको कमतर ना समझें। आप ये देखिए माशाल्लाह ये एक बहुत बड़ा कारोबार है, अगर आप इसको संभालें, उसको करें। आप अपने साथ 4-8 ऐसे लोग जो चिंची चलाते हैं उनको भी रोजगार दें और अपना भी रोजगार करें। उनके साथ आप डोर टू डोर, जी बिल्कुल, हम लोग हमारी पूरी टीम है, हम उनको लगाते हैं कि ये बहुत अच्छा काम आप कर रही हैं कि एक चेन के तहत चल रही है, ऐसा ना सिर्फ किसी एक को फायदा मिल रहा है और आप अकेले आप सिर्फ आवाज बुलंद कर सकते हो, लेकिन आप जब टीम लेके चलते हो, लोगों को साथ मिलाते हो, तो आप एक, मैं कहती हूँ पूरी जमात बन के ना आप एक छा जाने वाली कैफियत रखते हैं। क्या बात है, बहुत अच्छी बात। और जैसे मैंने पहले भी जिक्र किया कि इंसान जाहिर है ये सारी अच्छी बातें कहीं ना कहीं पढ़ भी लेता है, उसकी तालीम का हिस्सा भी होता है, लेकिन उसको अमली तौर पर उसको अमल जब करने पे आते हैं तो सब लोग सुस्त हो जाते हैं। भाई मैं क्यों करूं, गवर्नमेंट करे, ये करे,
उसका काम है, एक इसका दूसरे काम पे डाल देते हैं, है ना। ये नहीं और करना रुसा, चाहिए। तो इसी हवाले से करना चाहिए। हाँ, और इसी रुसा तरह- जैसे आप क्योंकि सिंगर हैं, सिंगिंग के हवाले से, और जो सिंगर जो भी क्रिएटिव आपको इंसान पता होता है ना, बहुत सिंगिंग में हसास भी होता है। मैसेज होता है। हाँ, आप और- जो कुछ भी और वो सिंग कर रहे हैं हसास वो होते हैं शायर का बहुत मैसेज लोग। है, अवाम Exactly. के लिए, लोगों के लिए, यंगस्टर्स के लिए, मुल्क के लिए, अवाम के लिए, सबके लिए। हम कहते हैं। और जो एक सिंगर है वो जैसे आपने बोला कि जी, आप जी। गाती भी हैं, बहुत हसास होते हैं क्योंकि क्रिएटिव होते हैं। जैसे राइटर हो गया, कोई शायर हो गए, कोई भी आर्टिस्ट होते हैं, तो उनकी एक ऑब्जर्वेशन लेवल जो होती है ना, वो हर आम इंसान से थोड़ी सी मुख्तलिफ डिफरेंट होती है, जी। तो जब आप गायकी में आपका जब होता है अकेले बैठ के, जब जाहिर है इंसान कुछ गायकी अकेले होती प्रैक्टिस नहीं, करता है। प्रैक्टिस के लिए आपका उस्ताद होना जरूरी है। अच्छा। आप देखिएगा नहीं तो अगर रियाजत बगैर- के लिए तो मैंने रियाजत, अक्सर ये हाँ, देखती रियाजत हूँ। के लिए तो ये होता है कि उस्ताद आपको कोई लाइन बता दे, या आपको कोई कहना चाहिए सुर बता दे या राग बता दे, वो तो ठीक है, वो आप अकेले में कर सकते हैं। Practice लेकिन कर जब तक आपका उस्ताद आपके साथ नहीं है, आपको मैं एक एग्जांपल अपनी एक लेजेंड की दे दे, एक क्या 1000 लेजेंड्स है हमारे। मैडम नूरजहां जी जहाँ भी जाती थी उनका उस्ताद उनके साथ होते थे। महनाज बेगम जहाँ जाती थी उनके उस्ताद उनके साथ होते थे। सही। उनके उस्ताद ही कंपोजर्स थे ज़्यादातर, और जी, इतनी जी। ब्यूटीफुली वो परफॉर्म करते थे सारी। वजह यही थी कि आजकल की जो जनरेशन है, टीम वर्क। हाँ जी, आजकल की जो जनरेशन है उसमें सिंगल ही जो सिंगर है वो कंपोज भी कर देगा, राइट भी कर देगा, लिख भी देगा, गा भी देगा, बिल्कुल ऐसे खुद ही ही। सुनेगा। तो शायद यही वजह है कि ये पहले की आपको- गायकी मैं कुछ ये अलग नहीं हुआ कहती कि वो अच्छा नहीं आ रहा, 50-50 कर लें। ठीक, लेकिन ठीक। आप अगर उस एरा में जाएं जिसमें हमारी नूरजहां जी थी, जिसमें हमारी महनाज, जी। मेरी सिस्टर महनाज बेगम थी, हमारी नैयरा नूर साहिबा थी, नाहिद अख्तर साहिबा थी, ये एक कहना और चाहिए। जैसे हाँ, बिल्कुल आपने उसमें इन आप सब के देखिए नाम लिए। कंपोजर्स का कितना बड़ा हाथ था, उसके अंदर शायरों का कितना बड़ा हाथ था, उसके अंदर खुद उनकी अपनी प्रैक्टिसेस, और वो प्रैक्टिस अब बगैर उस्ताद उस्ताद के नहीं हो सकती। उस्ताद बहुत आ- अच्छी आपने बात की है, और जाहिर है ये सारे लेजेंडरी आर्टिस्ट रहे। Oh yes, और आपको पता है definitely कि है। आज के हमारे प्रोग्राम के जो खास मेहमान हैं ज़रार पीरज़ादा साहब है, क्योंकि उनका जन्मदिन भी है। मैं कहूँगी कि वो आपसे कोई फरमाइश करें जी, ज़रार साहब का फरमाइश करो आने, और आप इनकी फेवरेट सिंगर भी हैं, तो अच्छा उधर जानो अजुतान जी सालगिरह है। वो तो हमने खुद छेड़ दिया प्यार का के क्यों दो। मैं गा दूंगी अगर ये जी जी, थोड़ा से आप कर लें, कुछ कोऑर्डिनेशन अगर करनी है, तैयारी कर लें। आपकी भी मतलब फेवरेट है, और जब इनका केक काटेंगे तो तब गाएंगे ना। मैंने सारे सीक्रेट्स बता दिए जी, मॉर्निंग शो के सारे क्या बात सीक्रेट्स है। मैंने आपने तो बता हमारा सरप्राइज रिवील कर लिया, वो तो सरप्राइज था, इनको दिए। भी उसका पता मैं नहीं आपको था। सुनाऊंगी। अभी जो हमारी और इनकी कोऑर्डिनेशन है, जी जी, उसको आप चले लोगों जी, को कोई मैं- कलाम नहीं। हाँ, और उसके बाद अदा के लिए जी, फिर वो फरमाइश लेकिन पूरी करनी है आपने, डिमांड है भाई वो भी। मैडम नूरजहां जी का एक बड़ा प्यारा गाना, और ये हमारी प्यारी सी सिस्टर, इनको बहुत पसंद है, और मेरे उस्ताद अमजद हुसैन शाह साहब, मेरे सर के ताज, उनको भी बहुत पसंद है। सबको डेडिकेट करती हूँ मैं तेरे संग कैसे चलूं सजना, तू समंदर है, मैं साहिलों की हवा। तू मेरा हाथ हाथों में लेके चले, मेहरबानी तेरी। तेरी हवा तू समंदर है, मैं साहिलों की हवा, तू समंदर है मैं। वाह वाह, कमाल कमाल, अमजद जबरदस्त। इस्लाम अमजद जी शायरी। जी जी, अमजद इस्लाम अमजद जी शायरी। आपको यकीन नहीं आएगा, आर्ट्स काउंसिल में एक प्रोग्राम था, उसमें मैंने यही गाना परफॉर्म किया था, और मैं उन्हीं के बराबर में बैठी थी। अरे। मुझे इतनी उन्होंने पजीराई दी थी मरहूम ने, अल्लाह उनको गरीब के रहमत करे। तो उस वक्त मुझे अंदाज़ा हुआ कि शायर अपने कंपोजिशन या अपना गाना सुनता है तो कैसा फील करता है। बिल्कुल ऐसे ही अहमद फराज साहब की एक गज़ल है, उन्होंने महनाज बेगम ने परफॉर्म की थी लाहौर में, वो भी आर्ट्स काउंसिल ही था।
तो उसमें जब वो परफॉर्म कर चुकी थी तो अहमद फराज साहब उस वक्त तशरीफ़ लाए, जब वो ख़त्म कर चुकी थी उन्होंने वहाँ पर महनाज बेगम से कहा कि अगर आप ये दोबारा गा दें तो ये मैं आपको गिफ्ट करता हूँ गज़ल। क्या तो बात वो उन्हीं के ऊपर गिफ्ट हो गई थी। तो ये जब मैंने गाया था, मैं अपना बता रही हूँ कि मुझे खुद भी बिलीव नहीं हो रहा था कि वो इतनी। वो गजल कौन सी थी, याद है आपको? हाँ याद तो है, लेकिन अभी प्रैक्टिस नहीं इस है। पर नहीं नहीं वैसे Actually, याद synchronize होना बहुत for the जरूरी है। information। आपके साथ जो भी म्यूजिशियंस हैं, मैं तो उनके बहुत जी। थैंकफुल हूँ, मेरे साथ साथ चल रहे हैं, वरना क्या बात एक म्यूजिशियन के साथ ब्रेक लेते इतने हैं, ब्रेक का खतरनाक टाइम। गानों को जी, जी। गाते हुए बड़ा डर लगता है। बहुत अच्छी बात है, ब्रेक का टाइम लेते हैं। ब्रेक जो वक्त थी और साई जो टाइम आहे नाज़रीन, साई वठूं त साई खां पोइ वरी हाज़िर थींदा। हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को। हाय क्या कीजिए इस दिल के मचल जाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को। जाके खुद काहे को देखा था सरे बाम ने, जाके खुद काहे को देखा था सरे बाम ने। हम किसी बात का देते नहीं इल्जाम ने, खुद ही टकरा दिया पैमाने से पैमाने को, खुद ही टकरा दिया पैमाने से पैमाने को। हाय क्या कीजिए इस दिल के मचल जाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को। हाय क्या कीजिए इस दिल के मचल जाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को। लाख टहलाऊं ये मजबूर ये जाता है, लाख टहलाऊं ये मजबूर ये जाता है। दिले बेताब उधर ही को लिए जाता है, दूर से शम्मा नजर आई है परवाने को, दूर से शम्मा नजर आई है परवाने को। हाय क्या कीजिए इस दिल के मचल जाने को, हमने खुद छेड़ लिया प्यार के अफसाने को। वाह वाह, क्या बात है, बहुत ही जबरदस्त। छा गए जी, छा गए। Right now with this musician, really मेरा साथ इतना अच्छा दिया है इन्होंने। Thank you क्या very बात है much. लाजो भाई, थैंक यू सो मच। चार चांद लग गए। चार चांद लग गए ना, मजा आ गया बिल्कुल। अदा आपको आपने दर्द की जो नदियां हैं ना, दर्द की नदियां वो बहा दी। क्या बात, शायर बन गए, बह गई, वो शायर बन वो गए। शायर है ऑलरेडी, दूसरी वो बात ऑलरेडी शायर है। दूसरी बात एक शायरी होनी चाहिए ना, दूसरी एक बात शायर। ये है कि नाहिद अख्तर का मैंने ओरिजिनल ज़ाहिर सुना है, लेकिन ये उरूसा जो है ना, छा गई। अगर जिस तरह फैज़ अहमद
सफेद ने गुलों के रंग भरो बादन बाहर चले डेडिकेट किया था मेहदी हसन को। मैं कहता हूँ नाहिद अख्तर को भी अपना ये गाना उरूसा को डेडिकेट करना चाहिए। क्या बात है, बहुत अच्छा, बहुत अच्छा। और मैं ये कहता हूँ कि एक तो आप लोग सीधा गाते हैं ना, सीधे गाने वाले बहुत है, लेकिन इनकी आवाज में जो है ना एक उतार चढ़ाव लहर के उतार चढ़ाव है। रिदम कहना जी। बस आज आप जो है ना वो थी अदा, और आपने कहा था मैं नाहिद अख्तर साहिबा का ये गाना आप मुझे सुनाएंगी, मेरा फेवरेट है जी। तो मैंने बहुत बड़ी लेजेंड है, जैसा कोई नहीं गा आप सकता, मुझे हमने डेडिकेट सिर्फ- करें। हमने सिर्फ कोशिश की। अरे क्या बात नहीं, है। अरूसा पहले रात को इवेंट की वजह से नहीं सोचा कि आज माशाल्लाह इतने बच्चे deserve। अब वो पूरा दिन मुझे लगता है अब नहीं, मैं अब भी नहीं आपको सो एक बात पाएंगी। बताऊं, अब भी नहीं अगर आप स्टेज पर एक सॉन्ग नाहिद अख्तर साहिबा का, महनाज बेगम का, नूरजहां का, साहिबा का एक गाना चाहिए। बस। अच्छा, आप माइक पूरी- आपका शायद निकल गया है ना रूसा? इन्होंने अच्छा, नहीं, दूसरा बहुत mic अच्छी रखा बात हुआ ये की है दूसरा इन्होंने। माइक रखा नहीं, मैं कह रही थी कि मैं ये कह रही थी कि जब भी स्टेज पे मैंने पाकिस्तान से बाहर परफॉर्म किया है, माशाल्लाह। और अगर जब भी मैंने महनाज जी का, नाहिद अख्तर साहिबा का, नूरजहां जी का, इनका जब मैंने परफॉर्मेंस दी है तो सब इन्हीं बड़े लेजेंड्स के गानों को जो उनको पसंद थे वो सुनना चाहते थे। तो मैं कहती हूँ कि हमारे पाकिस्तान में इतना खजाना है, बहुत talent है, इतना बहुत टैलेंट है, और talent। इतने लेजेंडरी हमारे आर्टिस्ट गुजरे हैं जिनकी जगह कोई बड़े नहीं ले सगीर सकता। में नहीं, बड़े सगीर बिल्कुल। में नहीं तो कोई। अगर उसको आप ट्राई हाँ, करें, वो पूरे बिल्कुल। राग हैं, अरे क्या बात प्रैक्टिस है वो बिल्कुल। पूरी। अच्छा रूसा, कभी ऐसा हुआ है नई शायरी कोई आपको दी जाए, उसकी कंपोजिशन में? अमजद हुसैन शाह साहब ने मुझे दिया है जी। अपनी शायरी, और कंपोज उन्होंने करके दिया है वो। इंशाल्लाह मैं अब आपको ये एक ब्रेक क्या बात है, लेकिन अरे सुन, अरे क्या बात है। और पता है आपको कि जो है जरार साहब वैसे तो लिखते हैं, कॉलम निगार हैं बहुत, लेकिन उन्होंने शायरी भी की है। और जो है वो जी मां चाहिए जरार साहब प्लीज तव्हां पंहिंजी एक शायरी शेर हो जेका जाए। तव्हां कई आहे सर, थोड़ी उहा बि compose हो ॿुधायो। जाएगा, आप अपनी जी शायरी जी, छो त शायराना घरानो आहे, ईअं थी नथो सघे त का शायरी न लिखी हुजे। एक नज़म है ज़ाहिर सिंधी में आती है, समझ वो के समझ आती है। समझ में हे सपनो नथी आहे। जी इरशाद। जी इरशाद। हे सपनो जेको तुंहिंजे अखियुनि जे सरहदुनि अंदरि भटकी ऐं लुछी रहियो आहे। क्या ही सपनो जेको तुंहिंजे अखियुनि जे सरहदुनि अंदरि भटकी ऐं लुछी रहियो आहे, सो तोखे बि ख़बर नाहे त ही साबिया नाहे थियणो। ही उमेदुनि जो ॾीओ जो तो आहे ॿारे रखियो, सो बि ज़माने जे हवाउनि में आ उजामी वञणो। पर हे ख़्वाबनि जी शहज़ादी, तोखे इन्हनि अणसाबिया थींदड़ सपननि में बि को जीएदान मिले थो त पक ॼाण त तुंहिंजा ही सपना के अजाया न आहिनि। वाह वाह वाह, कमाल कमाल। ऐं जेको वुमेन एम्पावरमेंट जी असां ॻाल्हियूं कयूं था न, त हिकु औरत खे ख़्वाब ॾिसणु घुरिजनि, हुन ख़्वाब जी साभिया जे लाइ जेका बि जाखोड़ करणी पवे थी उहा करण बि घुरिजे, पर उन में हिकिड़ी उमेद नज़र अचणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इन ई शइ जो अक्स जेको आहे उहो हिननि जी शाइरीअ में नज़र अचे पियो अव्हां जी। ऐं जॾहिं तव्हां ज़ाहिर शाइरी कई आहे, ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे, हिनखे कंटिन्यू छो न कयव भला, अॻिते वधीक शाइरी छो न कई? असुल में सहाफ़त जो शोबो जेको आहे न उहो फुल टाइम जॉब आहे। उहो तव्हांखे घणो जेको आहे न इंगेज थो करे, त ज़ाहिर आहे त उन जे करे पोइ शाइरीअ लाइ हिकिड़ो अलॻि टाइम थो ॾिजे। ॿियो वरी असांजे घर में बि जीअं त अमर सभु शाइर इनखे घणो शाइरीअ खे खयो, वरी ज़ेद घणो खयो, त मां चयो मां भला ही ॿियो पासो खणा, मां वरी कालम अच्छा, कुझु लिखिया, अलॻि करण जो तव्हां वरी सोचियो? कालम निगारीअ ॾे, माना हिकिड़ा कम थियनि था त उहे ॿिया कनि भली, मां वरी को ॿियो कमु कयां। सही। त इन नुक़्ते नज़र सां मां वरी कालम लिखिया, ऐं कालम में बि मतां विसारियो अनवर साहब जो हिकिड़ो स्टाइल हो, शॉर्ट कालम, मुख़्तसर कालम आहे। पोइ वरी उन्हीअ खे मां वरी कालम में बि मां उन्हीअ जे खे आइडियलाइज़ कयो ऐं उन स्टाइल में कालम उनखे तव्हां लिखियो, कंटिन्यू कयो नोट ऐं मतां करण जूं विसारियो, हाणे ॻाल्हियूं। किताब जी सूरत में बि शाया थियल आहे, हुन में तव्हांजा लिखियल कालम ये एक शॉर्ट कॉलम होता है मेरा, नोट करने की बातें, कि अमिताभ बच्चन जो है इतने बड़े अदाकार हैं और इतना उसका नाम है, ये है, उसकी पूरी खूबियाँ बताने के बाद मेरा आखिरी जो जुमला होता है ना, लेकिन नोट करने की बात ये है कि ये अमिताभ बच्चन जिसका इतना बड़ा इंडस्ट्री में नाम है, वो कहता है कि अगर मुझे दूसरी ज़िंदगी मिली तो मैं सहाफ़ी बनूंगा।
क्या कहना है? क्या इस बात, पे मैं एंड बहुत किया। मार्जिन है इसमें, मतलब ये बहुत बड़ा ही- यूनिक स्टाइल का बहुत कॉलम है। वो तो ये कॉलम कहने इस स्टाइल के मैंने लिखे, उसमें तंज भी होता था, उसमें सवाल भी होते थे, उसमें और अब जो है- वो किताब की सूरत में है हमारे पास, ओके, हमने वाह, उनको वाह, कंपाइल करके जो है वो अनवर पीरज़ादो अकेडमी जे पारां ई छपियो हा, वियो आहे इहो छपायो। किताब। सो बहितरीन इहो बि आहे। ऐं हींअर मुंहिंजे ख्याल में अॻिते वरी जेको तव्हां नवां कॉलम लिखो था उन में उन जो ॿी किताब आणण जो बि कोई इरादो आहे तव्हां? हाणे फेसबुक ते मां रोज़ लिखंदो आहियां अॼु जी ॻाल्हि। हा। अच्छा, उन्हीअ में मां वरी फोकस कयो आहे पढ़ियल लिखियल दानिश्वर तबिके खे। त तव्हांजा जेके अमल आहिनि, तव्हां जेको चओ था उहे तव्हांजी शख़्सियत में आहिनि न उहे नुक़्ता, त उन्हीअ खे मां घणो हाईलाइट कंदो आहियां फेसबुक ते। सही। त मिसाल तव्हां सिंधी अदबी संगत अटेंड था कयो, उते तव्हां तनक़ीद सिखो था ऐं चओ बि था त असां हिकिड़ी इन सिंधी अदबी संगत जी जेका ट्रेनिंग याफ़्ता आहियूं, असां तरबियत याफ़्ता आहियूं, त तनक़ीद वरी तव्हां ई नथा ॿुधी सघो। ॾाढी बहितरीन ॻाल्हि त आहे। माना सभ खां वधीक जेका आहे अधु में बर्दाश्त वरी तव्हां में आहे। हा। त तव्हां हालांकि तव्हांखे अहिड़ो मिसाल क़ाइमु करणु खपे त भई असां तनक़ीद खे वेलकम था कयूं। तव्हां पाण कयो था तनक़ीद खे? मां चवंदो आहियां त तनक़ीद बेहद ॾिसो न, मां चवंदो आहियां जेको तनक़ीद थो करे न उहो दरअसल पाण खे थो ज़ाहिर करे। असां ईअं सम्झंदा आहियूं त उहो असां ते थो तनक़ीद करे, पर मां इन जे करे चवंदो आहियां त तनक़ीद उहो माण्हू करे त जीअं ख़बर पए त उन जी तनक़ीद में केतिरी इस्लाह आहे, केतिरी संजीदगी आहे, केतिरी मेरिट आहे, या उन में हसद आहे, या उन में ज़हर आहे, या उन में साड़ आहे। उहो तनक़ीद निगार पंहिंजी तनक़ीद में असल में पाण खे ज़ाहिर कंदो आहे। त मां इन जे करे उनखे वेलकम कंदो आहियां त जीअं तव्हां ॿिए माण्हूअ खे सुञाणो ऐं सम्झी वञो त माण्हूअ जी ज़बान में किरदारु लिकियलु हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते मां चवंदो आहियां त सोशल मीडिया तव्हांजी सोच जो अल्ट्रासाउंड आहे। वाह। माना तव्हां जेको ॻाल्हायो था, तव्हां जेको लिखो था न, उते तव्हां पाण खे लिकाए नथा सघो पंहिंजी असलियत खे। तव्हांजा स्टेटस, सोशल मीडिया ते पिक्चर्स ऐं जेके पोस्ट हूंदा आहिनि असल में इंसान जी जेका आहे। छो जो ॾिसो न, तव्हां मज़मून था लिखो, मज़मून हिकिड़ो अलॻि शइ आहे। मज़मून में तव्हां हिकिड़ो भई उन मौज़ूअ ताईं फोकस आहियो, पर जेको तव्हां ओपिनियन पंहिंजो था ॾियो न, उन में तव्हांजो किरदारु थो ज़ाहिर थिए। ऐं मां इहो चवंदो आहियां त कंहिं बि लिखणीअ में मां ॾिसंदो आहियां ऐं मां लफ़ाज़ी न आहियां ॾिसंदो, मां उन जो फ़न हिन जी पंहिंजी जाइ ते जेका उन जी फ़न जी तक़ाज़ा आहे त भई मक़सदु बि हुजे, फ़न बि हुजे, उहा पावरफुल तहरीर हूंदी आहे। माना कंहिं तहरीर में रुॻो फ़न हुजे ऐं मक़सदु न हुजे त उहा बि कम जी न आहे, ऐं जंहिंमें रुॻो मक़सदु आहे उन में फ़न न आहे, चस न आहे, त उहा बि तहरीर कमज़ोर आहे। पर जंहिंमें ॿई शयूं आहिनि, ॿई संगम आहिनि, फ़न ऐं मक़सदु, त उहा पावरफुल शइ हूंदी आहे। पर उन खां अलावा बि मां ॾिसंदो आहियां, मां ज़हन ॻोल्हींदो आहियां हिन लेखक जो, इन जे पुठियां जेको आहे न सोच कहिड़ी आहे, अच्छा, इहो जेको तव्हांजो विज़न आहे न, जेको पर्सपेक्टिव आहे, इहो ॾाढो यूनिक आहे। ऐं इन खां गॾोगॾु वरी ज़ाहिर आहे हिकिड़ी शख़्सियत इंसान जेको आहे पंहिंजे अंदरां उनजी पर्सनैलिटी डेवलपमेंट ऐं उनजी पर्सनल ग्रोथ जेका आहे उन ते कमु करणु घुरिजे। ऐं तव्हां जीअं ॾिसो था त हिन इंसान जी ॻाल्हाइण में, तनक़ीद में उनजो अंदरि उनजी शख़्सियत कीअं ज़ाहिर थिए थी। पर हिकिड़ियूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, हिननि सां बि इंसान खे ख़बर पवंदी आहे त उहो केतिरो पंहिंजी धरतीअ सां जुड़ियल आहे, जीअं त वण पोखणु। ऐं तव्हांजी इहा बि हिकिड़ी ॾाढी बहितरीनु ॻाल्हि आहे ऐं ॾाढो मशहूरु ॻाल्हि बि आहे त तव्हां कंहिंखे सालगिरह जो जॾहिं तोहफ़ो ॾिबो आहे त उनजे बदिरां तव्हां उनजे नाले जी हिकिड़ी निम जी चकी पोखींदा आहियो। इहा केॾी यूनिक स्टाइल आहे, इहो ख़्यालु भला कीअं आयो? असल में इहो पहिरियों हिकिड़े कालम में अनवर साहब लिखियो त जेकॾहिं 3 करोड़ सिंधी आबादी आहे क़ौम जी, त उहा जेकॾहिं हिकु हिकु वणु पोखे त 3 करोड़ जॾहिं वण थी वेंदा न, त तव्हांखे पोइ पंजाब खां पाणी वठण जी ज़रूरत न पवंदी। माहौल अहिड़ो ठही वेंदो जो पाणी बरसातूं ईंदियूं ऐं पोइ इहे हिननि जा सभु डेम वेम भञी पाणी तव्हांजी सिंध में अची वेंदो। पोइ उन आइडिया खे मां वरी उन आइडिया को मैंने इस तरह कन्वर्ट किया कि हर इंसान अपनी बर्थडे पर
सिर्फ केक ना काटे, एक पौधा भी लगाए। क्या कहने, ये क्या मैंने मैसेज दिया था, और फिर मैंने खुद जो है ना वैसे भी प्रैक्टिकली, पौधे लगाना सवाब है, और इन्होंने इस और चीज बर्थडे को में लगाना और तो प्रैक्टिकली मैंने अपनी फैमिली के जो मेंबर हैं ना, उनकी बर्थडे पे एक एक पौधा उनके नाम से लगाया, अब वो दरख्त हो गए। क्या कहने, अब माशाल्लाह। उनको देख के मैं बताता हूँ ये तुम्हारे नाम का दरख्त है, ये तुम्हारे नाम का। ऐसी जिसकी ऐसी जरूरत है। बिल्कुल। जिसकी देखे ना आजकल बड़ी अच्छा जरूरत, हाँ। पॉल्यूशन देख रहे हैं कितना है, इस क्या बहाने ही बात, दरख्त हाँ, लग जाए, बिल्कुल, इस अरे बहाने ही। अब देखिए इतनी छोटी सी बात है और एक छोटी सा अमल है, लेकिन इसका कितना बड़ा नहीं, इम्पैक्ट अब है। काफ़ी अवेयरनेस है इस चीज़ की कि हम लोग खुद बहुत सारी कंपेन, स्कूल्स के बच्चे, आप ये देखिए मुख्तलिफ कंपनीज उनको मतलब सपोर्ट कर रही होती हैं, स्पॉन्सर कर रही होती हैं, उनको लेके जाते हैं। इस तरह से कई, जैसे रोटरी क्लब है और भी बहुत सारे ऐसे लोग हैं जो ये वाकई ही काम कर, और इसकी इस वक्त बहुत ज़रूरत अशद जरूरत है। क्योंकि आपने देखा आपको पता है pollution कितना बढ़ गया है, ऑक्सीजन कितनी कम हो गई है। दुनिया में लाहौर पहले नंबर पे पॉल्यूशन पे, उसके दूसरे नंबर पे कराची। बिल्कुल। आप पूरा वर्ल्ड वाइड देखिए ना तो क्लाइमेट चेंज में ये चीज़ें बहुत आती हैं। मैं थोड़ा सा इनकी पोइट्री और वो आपने वुमेन एम्पावरमेंट पे मैं कहूँगी कि जो वो एक टीन एजर लड़कियाँ थी, टीन एज की, ख्वाबों के शहजादा, और अब माशाल्लाह माशाल्लाह इतना शऊर आ गया कि लड़कियां वो जो ख्वाबों के शहजादे वाली फीलिंग्स, जज्बात और दुनिया की खूबसूरती, इन सब फीलिंग्स के साथ, इन सब एहसासात के साथ जो स्ट्रॉन्ग बन गई है ना, मैं कहती हूँ कि और हमें मजीद अवेयरनेस नहीं थी ना लोगों में। अब मजीद वो मतलब इवन कि वो अपनी शख्सियत को, जैसे हमारे इस्लाम अच्छा, तो में आपका ये कहना है कि आज की लड़की का ख्वाब वो नहीं है कि कोई शहजादा आएगा? दोनों है, लेकिन अच्छा। वो अपने आप को इंडिपेंडेंट करे। देखिए आप इस्लाम से शुरू करें, अल्लाह सुब्हानो ताला ने पूरी दुनिया में औरतों को जो मुकाम दिया है, इस्लाम ने जो मुकाम दिया, वो कहीं पूरी दुनिया में नहीं, इवन कि वो पूरी भरपूर शख्सियत है। मैं बहुत शुक्रगुजार हूँ अपने पेरेंट्स की कि उन्होंने मेरा पूरा नाम तस्नीम ज़हरा रखा, साथ मर्दों का नहीं मिलाया। आगे शोहर भी हमारे शनाख्ती कार्ड में मेरी अपनी एक शख्सियत है, आगे मैंने अपनी बेटी का भी पूरा नाम दिया, और ये पूरा शऊर है। इस चीज़ को बढ़ना चाहिए कि ख़वातीन पूरे अपने जज्बात, फीलिंग्स को, मतलब ये सिर्फ छुई मुई नहीं है। अब वो आप देखिए जहाज भी चला रही हैं, नेवी मर्चेंट में भी जा रही हैं, सियारों पे जा रही हैं, पहाड़ों की चोटियों पे जा रही हैं, तो मर्दों की शाना बशाना हो गई ना। शाना बशाना, देखिए मर्दों की शाना बशाना क्यों, उनकी अपनी हैसियत है, अपनी अहमियत बहुत ज्यादा इंपॉर्टेंस दी जाती थी मर्दों को। हाँ, अब खवातीन इतना आगे आ चुकी हैं कि वो शाना बशाना मर्दों की जो एक जो लीडरशिप है ना, उसको कोई चैलेंज और नहीं। इस हवाले से मैं आपको बताऊं कोई कि चैलेंज नहीं। विमेन एम्पावरमेंट और औरतों को मोटिवेट करने में भी ज़रार पीरजादों का बहुत बड़ा हाथ है कि अपना जो इनका गांव है बलड़ी जी, इन हवाले सां भी तव्हां प्लीज़ थोरो मूंखे ॿुधायो, छो त वक़्तु बि थोरो आहे, पर मां चाहींदसि तव्हां ज़रूरु इन पासे ते बि अचूं ऐं इन टॉपिक ते ॻाल्हायूं। त बलड़ी जी औरतुनि खे एम्पावर करण में तव्हांजो बि काफ़ी वॾो हथु आहे। त जीअं उन ॻोठ जी, बलड़ी जी ॻोठ जी अदबी संगत आहे, औरतुनि जी अदबी संगत आहे, या वरी औरतुनि जी मच कचहरीअ जो आइडिया आहे, उहो बि अव्हां ॾिनो, त उन शइ खे बि प्रैक्टिस में आणिजे। ऐं वरी हिकिड़ो लाइब्रेरी आहे जेका मीरा लाइब्रेरी जे नाले सां आहे। त इहे सभई जेके चैप्टर्स आहिनि न, इन जे पुठियां आइडिया जेका आहे उहा अव्हां जी आहे। इहो तव्हांखे कीअं ख़्यालु आहे? उहो बि स्कूल ऑफ थॉट अनवर पीरज़ादे जो ई आहे। अनवर पीरज़ादे 1977 में जॾहिं सिंधी अदबी संगत कराचीअ जो सेक्रेटरी हुयो, त उन ॻोठ में औरतुनि जी अदबी संगत क़ाइमु कई हुई। त उन खां पोइ वरी उहो सॼो माहौल ख़तमु थियल हो। त वरी मां 2019 में इहा कोशिशि कई त असांजे ॻोठ में, हालांकि केतिरा अदीब आहिनि, शाइर आहिनि, पर इन पासे कंहिंजो बि ध्यानु न वियो त भाई औरतुनि खे बि त अदबी माहौल ॾियूं न असां। ऐं अदबी माहौल जी त मां सम्झंदो आहियां त किताबनि जी कहिड़े बि शोबे सां माण्हू सलाहियल हुजे, किताब ज़रूर पढ़े। माजरत के साथ काट रही हूँ, मैं देख रही हूँ आजकल की जो जनरेशन है वो अदब से इतनी दूर क्यों है? दूर, किताबों से दूर है। अब देखिए जैसे आज किताबों का दिन है, लाइब्रेरीज खाली हैं। ये एक साजिश है, ये एक हमारे पुराने हुक्मरानों की, बादशाहों की ये एक साजिश है कि इल्म को दबाया जाए,
ये किताबें विताबें इनको ख़त्म किया तो वो जाए। किताबें तो नेट पे भी आ गई है ना। लाइब्रेरी सूरत नहीं, में पूरी किताबें आ गई। माहौल जो है ना, लाइब्रेरियां जला दी गई थी। बिल्कुल सही कह अब रहे हैं, ये माजी में। आपको मैं बताऊं कि मोहनजोदड़ो की ज़बान हम लोगों को इस वक्त समझ में नहीं आ रही। उसकी वजह यह है कि 2 मिलीनियम यानी 2000 का एक ऐसा पीरियड है जो खामोश है, डार्क है हिस्ट्री में। वजह यही है। तो उसकी वजह यह है कि वो बीच में जो लिंक थी ना किताबों की, इल्म की, वो खजाना वो गायब, पुल टूट गया। वो जो टूट गया तो तारीख आपकी जो है ना वो गैप अची हो गैप हो गैप गई, उसमें आ गया। तो उसको रिवाइवल कैसे देंगे? ये पूछ रही हैं कि आपने औरतों को जो है ना, हमारे गांव में मैंने औरतों की लाइब्रेरी भी खोली लाइब्रेरी है बनाई है इन्होंने, और जी, जी, और मैं आइडिया ये दिया। कहता हूँ कि भाई औरतें जो है ना वो, मैं ये कहता हूँ कि भाई आप मर्दों की तरह जिंदगी गुजारी। लेकिन मेरे हिसाब से इंटीरियर सिंध में जो मेरी ऑब्जर्वेशन है उसमें खवातीन का बाहर निकलना एक कहना चाहिए मौमा है। लेकिन वही तो मैं बता रही हूँ, मैं आपको यही बता रही हूँ, लाइब्रेरी दे सिट मैं देयर आपको रीड देयर। और रुसा यही हमारा डिस्कशन हो रही थी, क्योंकि जो देखा जाता है ना, आप जो कह रही है कि इंटीरियर में तो ये देखा जाता है, लेकिन बलडेजी जो हमारा गांव है उसको लिटिल मॉस्को कहा जाता है। कम्युनिस्ट वहाँ पे बहुत पैदा है, वहाँ की 100% लिटरेसी रेट है, औरतों की भी बच्चियों की भी। और वही एक ऐसा गाँव है, वही एक ऐसी जगह है जहाँ औरतों की मच कचहरी शुरू हुई और होती है अदबी भी, औरतों की अदबी अलावा भी संगत किसी होती गाँव है। को select और करें? आपको मैं बताऊं कि इसके पीछे आइडिया जरार पीरजादा साहब का, और यही सवाल मैं इनसे कर रही थी, जिसके बारे में बता रहे थे कि ये आइडिया इनको कैसे देखिए ना, आया। मोहनजोदड़ो वालों ने और औरत को मदर गॉडेस का दर्जा दिया था। जी। उनको पूजा करते थे। औरत को ये जो एग्रीकल्चर है ना, उसकी बुनियाद भी औरत ने डाली थी। क्या कहना है? पैदाइश जो है जो वो भी औरत ही है, जो इंसान की पैदाइश है उसमें भी औरत का जो दर्जा है ना हमारी नज़र में वो मर्दों से ऊपर है। क्या बात है। हाणे इन ई ॻाल्हि ते साही वठूं था, भला साही जो वक़्तु थियो आहे, साही खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। बहितरीन गुफ़्तगू हली रही आहे, ज़रार पीरज़ादा साहब सां अॻिते वधीक डिस्कशन कंदासीं। त अञा ॿिया बि कहिड़ा कहिड़ा आइडिया आहिनि, जेके कुझु आइडियाज़ त अहिड़ा आहिनि जेके उन्हनि अमल कयो आहे, ऐं उन में जेके शयूं हली रहियूं आहिनि, पर इन फ्यूचर अञा छा बहितरी कहिड़े तरीक़े सां हाणे सघिजे थी। किथे न वञो, ॾिसंदा रहो असांजो प्रोग्राम मॉर्निंग विद धरती। वेलकम बैक नाज़रीन, मॉर्निंग विद धरतीअ में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। ऐं जीअं त तव्हां ॾिसो था त केक पियो आहे असांजे अॻियां, ऐं इहा सरप्राइज़ बर्थडे आहे जेका असां मॉर्निंग में असांजे प्रोग्राम में असां जेका सेलिब्रेट कंदासीं। ऐं हिन सरप्राइज़ खे हाणे ख़तमु थियण जो वक़्तु अची वियो आहे। ऐं अॼु जेको आहे सो ज़रार पीरज़ादा साहिब जी बहितरीन सहाफ़ी आहिनि, ऐं सहाफ़त जो हिकिड़ो बहितरीन शख़्सियत आहिनि, हुन में वॾो हिननि जो कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे जनम जूं वाधायूं, जनम ॾींहं जूं। ऐं इन सेलिब्रेशन में छो त मां सम्झंदी आहियां त इंसान खे हिकिड़ी ज़िंदगी मिले थी, ऐं उन हिकु ज़िंदगीअ में जेतिरो थी सघे पंहिंजे पाण खे सर्व करे ऐं सोसाइटीअ खे बहितर करण जे लाइ कॉन्ट्रीब्यूट करे। ऐं अव्हां बि पंहिंजी ज़िंदगीअ में घणनि ई ज़िंदगियुनि खे जेको सही दग ॾेखारिया आहिनि, काफ़ी अहिड़ियूं नियाणियूं आहिनि जिन खे मोटिवेट कयो आहे। ऐं जेके अॻु में ॻाल्हि ब्रेक खां अॻु में थिए पई, मां चाहींदसि त उन में थोरो तव्हां इहो मूंखे ॿुधायो त जीअं तव्हां लाइब्रेरीअ जे हवाले सां यंगस्टर्स जेके आहिनि, यंग नौजवान नियाणियूं, उन्हनि जे लाइ अदबी संगत जेका ॻोठ जी आहे या कराचीअ जी बि आहे, उन में पंहिंजी फैमिलीअ जूं जेके नौजवान नियाणियूं आहिनि उन्हनि जो थोरो लाड़ो वधीक प्रैक्टिस में अची वियो आहिनि, अदब सां उनजो कनेक्शन अञा स्ट्रॉन्ग थी वियो आहे। इन फ्यूचर अञा अहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके करे सघजनि था जंहिंखां सोसाइटी अञा डेवलप थिए? तव्हांजे ज़हन में अञा भला ॿिया कहिड़ा आइडियाज़ आहिनि? थोरो इन हवाले सां। पहिरियों त सालगिरह जे हवाले सां मां चवंदो आहियां त माण्हुनि जूं असां जेको आहे न ज़िंदगियूं नथा मल्हायूं। असां मुर्दा परस्त हिकिड़ो असांजी क़ौम रही आहे, त असां इवन तव्हां मुंहिंजो मिसाल सहाफ़ती हिकिड़ो कमु आहे, उन सहाफ़ती कम जो जाइज़ो तॾहिं वठिबो जॾहिं मां हिन दुनिया में न हूंदुसि। पोइ सोचींदा त हाणे भला हिन जा किताब पढ़ूं, हाणे हिन जा प्रोग्राम कयूं, हाणे हिन जूं वर्सियूं मल्हायूं। मां चवंदो आहियां त उहो हिकिड़ो असांजो क्लासिक भिटाई साहिब जो शेर आहे त जेके मुए कंदी आस सो जानब करियो जीअरे।
माना जहिड़े तव्हां ट्रिब्यूट ॾियो जहिड़े माण्हूअ खे मां चवंदो आहियां ज़िंदगियूं मल्हाइजनि। वाह हाणे असांखे ज़िंदगियूं मल्हाइण जा इहे ई त मौक़ा आहिनि, सालगिरह जो ॾींहुं आहे। हाणे मुंहिंजी सालगिरह मल्हाइनि, मां दिलि खोले चयो हा मल्हायो, छो त इहो असां हिकिड़ो माहौल था ठाहियूं त इहे इन में शर्माइण जी ॻाल्हि न आहे। तव्हांजी ज़िंदगियूं तव्हांजूं मल्हाइजनि, तव्हां पोइ जो माण्हू गुज़ारे वेंदो, पोइ जो तव्हांजा प्रोग्राम थींदा। हाणे मां फरीदा ख़ानम आहे, फरीदा ख़ानम खे तव्हां ट्रिब्यूट ॾियो न बज़ में मेहदी हसन वांगुरु, माना उहा हिन वक़्तु किथे आहे, पर जंहिं ॾींहुं उहा गुज़र करे वेंदी त हा त इहे जेके लिविंग लीजेंड आहिनि हिन खे ज़िंदगीअ में छो न ट्रिब्यूट ॾिजे। हाणे इहो मुंहिंजो हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे। ॿियो इहो आहे त असां अॻिते जेके प्लान आहिनि न, मुंहिंजो त प्लान इहो ई आहे, मुंहिंजो ख़्वाबु इहो आहे त असांजी औरत जेका आहे न उहा ईअं आज़ादु हुजे जीअं ऐं उन सां जीअं मर्द आज़ादु आहिनि पंहिंजे हलिया था वञनि, ॿुधाइनि नथा मां किथे आहियां या काॾे थो वञा, अहिड़ी आज़ादी, छो जो उहा बि इंसानु आहे। औरत खे इंसानु सम्झणु खे जेको आहे, ईअं ॾिसो न चवंदा आहिनि पढ़ण सां या किताबनि सां को फ़र्क़ु नथो पए, मां चवंदो आहियां तमामु घणो फ़र्क़ु थो पए। अॼु असांजी छोकिरीअ जी छठी बि हाल में मल्हाई थी वञे, पुट वांगुरु असांजी छोकिरीअ जी बि हाणे छठी धाम धूम सां मल्हाई थी वञे। उनजे त शऊर जेको आहे, तालीम जेका आहे, मां चवंदो आहियां त हर तरक़ीअ जो राज़ जेको आहे न उहा इहो तालीम आहे, ऐं ख़ासि तौर ते अदबी तालीम आहे। उहो अकेडमिक तालीम तव्हांजी जॉब लाइ आहे, तव्हांजे नौकरनि लाइ आहे, तव्हांजो कैरियर लाइ आहे, पर जेको अदबी शऊर जेको आहे उहो तव्हांखे किताब ॾींदो। ऐं किताब जेके न, जीअं किताब असांजे समाज जा, असांजे ज़िंदगीअ जा नक़ाद आहिनि, तनक़ीद निगार आहिनि। उहे था चवनि असांजो समाज हीअं थो हले, हीअं हुनजी हैसियत आहे, पर थियणु हीअं घुरिजे, समाज ग़लति आहे। मिसाल हिकिड़ी कहाणी आहे ससु ऐं नुंहं ते, ससु ऐं नुंहुं हर घर में हूंदी आहे, त हिकिड़ो कहाणीकार थो चवे उन ससु खे त तूं पंहिंजे नुंहं खे सॼो घर जो प्रोजेक्ट उन जे हवाले करे छॾ, माना इहो जहिड़ो ई ससु ऐं नुंहं जो ईअं ख़तमु थी वेंदो। जेको लेकिन यहाँ पाकिस्तान का 60% जो लोगों का मजमुआ कहा जाए या 60% वो देहात है, वो किसान है, वो एजुकेटेड नहीं है। तो किताब जो पढ़ने, आपने तो किताब लिखी है, आप चाह रहे हैं कि देहात में और इन तमाम सिंध में इसको पढ़ा जाए, तो लोग जो नहीं पढ़ सकते उनके लिए क्या है? नहीं, जो अनपढ़ हैं, इन्हीं की मैं बात कर रही हूँ, जो अनपढ़ 60% इज सच अ बिग ह्यूज परसेंट। जो अनपढ़ हैं वो तो हम उनका मुकद्दर है ना, लेकिन मकसद उनको निकालना है ना, अभी उनको निकालना है। ये लंबी बहस नहीं, मुकद्दर पे नहीं, असल में क्या अवेयरनेस डालनी है, यही तो बात है। इसीलिए तो जो है अच्छा टारगेट अदा का गांव है ना जी, ये इसी बात पे तो बात करनी है कि भाई तालीम सबसे ज्यादा जरूरी है। ये तो बेसिक आ गई ना, अब तालीम तो आ गई है। 60% इलिटरेट, वो एक अलग टॉपिक है कि तालीम है कि नहीं है, वो एक अलग टॉपिक है कि तालीम है कि नहीं है। लेकिन जो हमारी बात हो रही है वो ये कि चले जिन लोगों ने तालीम पढ़ ली है, अब भी वो किस तरीके से अपने आप को तालीम होने के बावजूद ग्रो कर हमारे आजकल जो खाली अपना नाम लिख लेते हैं ना, जो अपना नाम लिख लेते हैं, उनको भी पढ़े लिखों में डाल देते हैं जी। इनको पढ़ा लिखा नहीं कहते, सिर्फ नाम लिखना। तो हम लोगों को तालीम का जो है ना, हमारा आलम ये है कि हमें ये भी पता नहीं है कि हमारे हुकूक क्या हैं। बस क्या कहना, हमें अपने हुकूक भी मालूम नहीं है। तालीम जरूरी है, बहुत जरूरी है, यही अवेयरनेस हो रहा है। बहुत अच्छी बातें हो रही है ये। और बात ये है कि क्योंकि प्रोग्राम का बिल्कुल अभी वाइंड अप होने वाला है, टाइम बिल्कुल खत्म है, बर्थडे और मजीद हम किसी और बहस में नहीं पड़ सकते। बहस की बात ही नहीं, बर्थडे मना रहे हैं, बर्थडे मनानी है। ऐं हिकिड़ो सरप्राइज़ आहे जेको धरती टीवीअ जी टीम जेका मॉर्निंग विद धरतीअ जी टीम आहे, उहा ज़रार पीरज़ादो साहब जे लाइ जेको सो तयारु कयो आहे, ऐं उन सरप्राइज़ जी तरफ़ बि वेंदासीं। पर उन खां अॻु में मां चाहींदसि त तव्हां को फाइनल मैसेज ॾिसंदड़नि खे जेको ॾियणु चाहियो। अॼु मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त ख़ासि तौर ते जेके इंसान जा बुनियादी हक़ आहिनि न,
उहे तव्हां माण्हुनि खे ॾियो ऐं उन्हनि सां बुनियादी हक़ जेकॾहिं तव्हां हिकिड़े फ़र्द खे था ॾियो, समाज खे था ॾियो ऐं रियासत खे था ॾियो, रियासत तव्हांखे बुनियादी जेकॾहिं हक़ थी ॾिए पंहिंजा न त दुनिया में को बहरान कोन थींदो। सर बुनियादी हक रोटी कपड़ा और बहुत मकान अच्छी है। बात, बहुत अच्छी बात। जी उरुस साहब, कोई फाइनल मैसेज क्या देना चाहिए? मैं मैसेज पहले तो अदा को कहूंगी पंचतन पाक इनकी लंबी उम्र करें, उम्र आमीन, दराज करें। आमीन। इनकी आज बर्थडे है और मैं मैसेज यही दूंगी कि प्यार मोहब्बत बांटें, इतनी अफरा तफरी, इतनी नफसा नफसी, इतना ये सब कुछ ना करें, खुदा नाराज होता है। मेरा रब सबसे राजी हो, मोहब्बतें बांटें, प्यार बांटें। क्या बात है जी जी तस्नीम। मैं तो ये आपके प्लेटफॉर्म के साथ हर प्लेटफॉर्म में यही बात करती हूँ कि आप अपने हिस्से की शम्मा ज़रूर जलाएं, अपने हिस्से का पॉजिटिव अंदाज में पाकिस्तान में किरदार निभाएं, तो आपके हालात, चीज़ें, न्यू जनरेशन अच्छा चलता ही चला जाएगा और वो कदम से कदम बढ़ाते जाएं, लोगों को साथ लेके चलें। मैं तो ये ज़बरदस्त बेहतरीन मैसेज, ॾाढो सुठो मैसेज आहे। ऐं हींअर जेको आहे सो तव्हांजे अॻियां सरप्राइज़ असां पेश कयूं था, जेको ज़रार पीरज़ादो जे करे असांजी धरती टीवीअ हिकिड़ो सरप्राइज़ जेका हिकिड़ी वीडियो मैसेज आहे उहो कलेक्ट कया अथऊं, जंहिंमें जेके बि असांजा दोस्त आहिनि, प्यार कंदड़ जेके दोस्त आहिनि ज़रार पीरज़ादो साहब खे, जेके बि उन्हनि जी ज़िंदगीअ में उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां विश कयो आहे, इहो हिकिड़ो वीडियो मैसेज आहे जेके असां वीडियो कोलाज जे तौर ते धरती टीवीअ जी टीम आहे उन तयारु कई आहे। तव्हां बि ॾिसो ऐं ज़रार साहब बि ॾिसे, असां सभई ॾिसूं था। जी हैप्पी बर्थडे ज़रार साहब। अॼु जीअं त साईं आहे ज़रार साहब जी, मूंखे दिल्ली थोरे सालूं मथां थिया थी ऐं मां हिते इहा ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदमि त ज़रार साहब ॾाढो इनकरेज कयो आहे असांखे एज़ नौजवान आहियूं सोचा थी त उन्हनि जे करे असांखे इहो उत्साह मिलंदो रहियो आहे त असां लिखूं। ज़रार ॿिए माण्हूअ जे अंदरि लिकल सलाहियतनि खे साराह जो पाणी ॾेई उनखे हिमथाए ऐं उनखे वॾो वणु बणाइण जी कोशिशि कंदो आहे। ऐं इहा ॻाल्हि बि उन नंढनि माण्हुनि खे ख़राबु लॻंदी आहे, छो जो हू इहो सम्झंदा आहिनि त असां खां सवाइ साराह जो ॿियो केरु माण्हू मुस्तहिक़ ई न आहे। पर ज़रार में इहा ख़ूबी आहे त उहो हर माण्हूअ खे हिकु मंज़ता ॾींदो आहे, हिकिड़ो ट्रिब्यूट ॾींदो आहे। अॼु मुंहिंजे प्यारे शागिर्द ज़रार पीरज़ादे जी सालगिरह आहे, उनजो जनम ॾींहुं आहे ऐं पहिरियां त उन लाइ दुआऊं इलाही साथरियूं त सदाईं सुखियो रहे, मोहबतूं माणे, जनम ॾींहं जूं समय मुबारकूं। ज़रार सां मुंहिंजो तालुक़ु हिकु उस्ताद जे हैसियत सां रहियो आहे, छाकाणि ज़रार शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे आसार क़दीमा शोबे में मास्टर्स ताईं 4 साल असांजो शागिर्द रहियो। ज़रार हिकिड़ो ख़ामोश तबह ऐं हिकिड़ो साइलेंट क़िस्म जो महिनती शागिर्द हो ऐं कॾहिं बि असांखे कंहिं असाइनमेंट में या कंहिं टेस्ट में इहा ज़रूरत महसूसु न थी त असां हुनखे मजबूर कयो हुजे त यार तूं हिन क़िस्म जो कमु तोखे नाहे करिणो, कीअं कयो थी, त ख़ुशी थी थिए। अॼुकल्ह जे दौर में जॾहिं समाज जो हर शोबो ज़वाल जो शिकार थी रहियो आहे, उन दौर में ज़रार पीरज़ादो हिकु अहिड़ो साहफ़ी आहे जंहिं दौलत बदिरां इज़त कमाई आहे, जंहिं समझौतेबाज़ीअ खे छॾे अवाम सां वेहण जो वचन कयो हुजे, जंहिं हर क़िस्म जी मौक़े परस्तीअ खे विसारे पंहिंजे कैरियर जी परवाह न कई हुजे, जंहिं सणबियुनि दावतुनि खे छॾे चांहि जे कोप पीअण खे अयाशी सम्झी हुजे, जंहिं अवाम जे मफ़ादनि खे पंहिंजे ज़ाती मफ़ाद ते खां मथां सम्झो हुजे, जेको औरतुनि ऐं नौजवाननि लाइ उत्साह बणियल हुजे, उन्हनि जो सूंहं हुजे। अहिड़नि माण्हुनि जो जनम ॾींहुं दरअसल सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जो जनम ॾींहुं न आहे, पर हिकु अहिड़ी उमेद आहे त अॼु बि दुनिया सचनि, ईमानदारनि ऐं धरतीअ सां तोड़ ताईं निभाईंदड़ माण्हुनि खां ख़ाली न आहे थी। जी ज़बरदस्त ये विशेज़ हुयूं अव्हांजे लाइ ऐं ज़रूरु अव्हांखे बि जेको आहे सुठो लॻो हूंदो। इहे सभु उहे ई प्यार कंदड़ आहिनि जेके तव्हांजे ज़िंदगीअ जो हिसो बि आहिनि ऐं तव्हांजे लाइ वेल विशेज़ आहिनि ऐं जेके बि न जिन जा मैसेजिस असां न वठी सघिया आहियूं ज़ाहिर उन्हनि बि अव्हांखे विश कयो आहे। खोड़ सारूं दुआऊं तव्हांजी सेहतमंद ऐं ड्रिघी ऐं वॾी ज़िंदगीअ जे लाइ। ऐं शाह साहब का भी पाकिस्तान टेलीविजन के जो जनरल मैनेजर है, आपस में बात आपके लिए मैसेज है कि आपको परवरदिगार
लंबी सेहतमंद ज़िंदगी दे। मुबारकबाद दे रहे हैं कि आपका जो बुक अभी लॉन्च हो चुकी है माशाल्लाह से। तो चूंकि वो अपने हेड ऑफिस इस्लामाबाद वगैरह के आजकल चक्रों में है, तो उन्होंने आपके लिए स्पेशल ये मैसेज दिया। क्या बात है। चलें आज अभी अब क्योंकि ज़ाहिरा सालगिरह है, आई ज़रार साहब के गुजारिश आए थे से जंगल में मंगल तेरे ही दम से सबने ये शोर मचाया है। सालगिरह का दिन आया है, ओ सालगिरह का दिन आया है। जंगल में मंगल तेरे ही दम से, जंगल में मंगल तेरे ही दम से सबने ये शोर मचाया है। सालगिरह का दिन आया है, ओ सालगिरह का दिन आया है। सालगिरह का दिन आया है, ओ सालगिरह का दिन आया है। तू नैन तारा तू ही सहारा, तू नैन तारा तू ही सहारा, तू ही मेरा सरमाया है। सालगिरह का दिन आया है, ओ सालगिरह का दिन आया है। जंगल में मंगल तेरे ही दम से, ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लाल सिंदड़ी दा सेवड़ दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर, कलंदर पाक कलंदर दमादम मस्त कलंदर, कलंदर पाक कलंदर। ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। उछड़ा राजा पीरा तेरा, उछड़ा राजा पीरा तेरा। एक बगे दरी याओ बल्ला झूले लाल, एक बगे एक बगे दरी याओ बल्ला झूले लाल सिंदड़ी दा सेवड़ दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर, कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर, कलंदर पाक कलंदर। अली दा पहला नंबर, अली दा पहला नंबर। ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। चार चराग तेरे बलड़ हमेशा, चार चराग तेरे बलड़ हमेशा। पंजवा में बालर आयो बल्ला झूले लाल, ओ पंजवा में बालर, पंजवा में बालर आयो बल्ला झूले लाल सिंदड़ी दा सेवड़ दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर, कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर, हुसैनी लाल कलंदर। अली रग रग दे अंदर, अली दम दम दे अंदर। ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लाल सिंदड़ी दा सेवड़ दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर। अली शहबाज कलंदर, हुसैनी लाल कलंदर, कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर। अली रग रग दे अंदर, अली दा पहला नंबर, अली दा पहला नंबर। ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। छनन छनन तेरी नौबत बाजे,
शहबाज कलंदर